बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल्लाहु अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम। सो साराह सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। दिल जे पुरशौक़ दिलासनि ते हलिया आयासीं असूं हवारनि जे सलामनि ते हलिया आयासीं। न हलियो कंहिं बि शहनशाह जो फरमान असां ते नींहं वारनि जे नियापनि ते हलिया आयासीं। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं इन अङण ते अव्हां जे लाइ। ऐं अॼु जी जेका सुबुह आहे यकीनन हर ॾींहं जीअं मुंहिंजी सुबुह बेहद ख़ूबसूरत ऐं बेहद सुहिणो असांजो ऐं सुबुह महिराण जो माहौल ऐं ॾाढा ख़ूबसूरत गेस्ट अॼु मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। त प्रोग्राम मुंहिंजे लाइ त एक्साइटेड प्रोग्राम हूंदो आहे, ख़ूबसूरत प्रोग्राम हूंदो आहे। हर ॾींहं ते हिकु नए चहिरे सां जॾहिं मुलाक़ात हूंदी आहे, उन्हनि जा एक्सपीरियंसिस ऐं वरी उन्हनि जा एक्सपोजर्स जेके हूंदा आहिनि जॾहिं ॿुधूं था त यकीनन हिकिड़ो उत्साह त पैदा थींदो आहे। पर हिकिड़ो सुठो मैसेज तव्हां सभिनीनि जे लाइ जेके तमामु असांजा ॾिसंदड़ हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ हूंदो आहे। उहे ख़वातीन जेके असांजे हिन मुआशिरे में बहितरीनु ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहियूं आहिनि। ऐं हिन मर्दाणे मुआशिरे में जॾहिं औरत ॿाहिरि निकिरंदी आहे कंहिं बि घर सां उनजी वाबस्तगी हुजे, स्पेशली सिंधी फैमिली सां जॾहिं जी वाबस्तगी हूंदी आहे त उनजे लाइ काफ़ी सारा बैरियर्स हूंदा आहिनि, काफ़ी सारी ॾुखियायूं हूंदियूं आहिनि, रंडकूं हूंदियूं आहिनि। हर कंहिंजे लाइ गुलनि जी सेज न हूंदी आहे तयारु, हर कंहिंजे लाइ आसान पाथ रेडी न हूंदो आहे। हर कंहिंजी फैमिली स्ट्रक्चर जे कॾहिं ॾिसिजे, फैमिली बॉन्डिंग जे कॾहिं ॾिसिजे, जेकॾहिं कनेक्टिविटी ॾिसिजे त हर कंहिंजी उन तरह कोन हूंदी आहे, हर कंहिंजो सफ़र ख़ूबसूरत उन तरह कोन हूंदो आहे। पर हा, हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे त महिनत जो जज़्बो ऐं वरी पंहिंजी महिनत सां जेका मुहबत ऐं उहा लगन हूंदी आहे उहा इंसान खे ॾाढो ख़ूबसूरत बणाईंदी आहे, सुरखरू बणाईंदी आहे। सो अॼु मुंहिंजे प्रोग्राम में जेके लेडीज़ मौजूदु आहिनि, जेके ख़वातीन मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। प्रोग्राम ॾाढो बेहदि ख़ूबसूरत इंट्रस्टिंग थियण वारो आहे। पर अॼु 21 नवंबर आहे, कल्ह जे ॾींहं ते ॿारनि जो आलमी ॾींहुं हो ऐं अॼु नेशनली जेकॾहिं पाण ॾिसूं था महागीरनि जो आलमी ॾिहाड़ो अॼु आहे। ऐं 21 नवंबर 21 ऑफ द नवंबर माहीगीरनि जो आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते ख़ासि तौर ते ठटे ज़िले जे साहिली पट्टी ते रहंदड़ समेत पूरे मुल्क जे महागीरनि खे सलाम पेश कजे थो सुबुह महिराण जे हिन अङण तां। ऐं महागीरनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उन्हनि जी ज़िंदगी यकीनन उन तरह ईज़ी न हूंदी आहे जंहिं तरीक़े सां पाण ईज़ी गुज़ारींदा आहियूं। पर हा, कॾहिं कॾहिं उन्हनि जी बि ईद हूंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं उन्हनि जी ज़िंदगी बि ॾाढो सुठे तरीक़े सां हिकिड़ो जेको आहे न यूट्रन जॾहिं उहो वठंदा आहिनि त बेहदि ख़ूबसूरत तरीक़े सां उन्हनि शयुनि खे सेलिब्रेट कंदा आहिनि। सोहा मच्छी जॾहिं उन्हनि खे मिलंदी आहे, मूंखे यादि आहे त लास्ट टाइम जॾहिं मूं प्रोग्राम कयो पिए त उन्हनि खे उहा मच्छी हथु आई हुई ऐं उहा मच्छी उनजो जेको धाॻो तयारु थींदो आहे नाज़रीन, उहो दिलि जो जेको दिलि जूं जेके सर्जरीज़ थींदियूं आहिनि उन में उहो धाॻो इस्तेमालु थींदो आहे। सो ॾाढो कॉस्टली उहा शइ अॻियां वेंदी आहे। पर उन्हनि खे जॾहिं उहो कॉस्ट मिलंदी आहे, उन्हनि खे जॾहिं उहो रिज़ल्ट मिलंदो आहे त उन तरह एॾो शानदार त कोन हूंदो आहे। पर ख़ैर इन सभिनी में उन्हनि जो महिनत हूंदी आहे, उन्हनि जो हिकिड़ो गहरो मां चवां त कमु आहे, मुश्किल कमु आहे, जेको शायदि ॻाल्हाईंदे मूंखे हिते आसान लॻंदो हुजे पर दैट इज़ नॉट दैट मच ईज़ी। इनखे असां ईअं चऊं त उहो उन तरह एॾो सवलो न हूंदो आहे। नाज़रीन, उन खां अलावा आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि सां जेको आहे सो हिन प्रोग्राम जो स्टार्ट वठंदासीं, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो पहिरीं सीट ते जेका शख़्सियत मुंहिंजे आॾो मौजूदु आहे उनजी वाबस्तगी लाड़काणे ज़िले सां आहे। लाड़काणे ज़िले में रहंदड़ हिकु उहा नियाणी जेका पंहिंजे घर खां निकिरे थी ऐं हिन सोसाइटी सां जॾहिं फाइट करे थी ऐं पोइ हिकिड़ो पंहिंजो ख़ूबसूरत फ्यूचर ॾिसे थी, तालीम जो उहो मैदान ऐं तालीम जो उहो रस्तो जॾहिं वठी हले थी त अॼु एज़ अ रोल मॉडल तमामु नियाणियुनि जे लाइ उन्हनि जी शख़्सियत ज़रूरु हिकिड़ी बहितरीनु शख़्सियत थी असांजे हिन समाज में ज़ाहिर थी आहे। नीलोफर भुट्टो साहिबा जी मां ॻाल्हि करे रही आहियां ऐं उन्हनि जे कम जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, कमु ॾाढो सुठो अथनि। 20 सालनि जो उन्हनि खे एक्सपीरियंस आहे ट्रेनिंग फील्ड में। ऐं जेकॾहिं मां ॻाल्हि कयां डेवलपमेंट सेक्टर जी त हा, डेवलपमेंट सेक्टर बि उन तरह ईज़ी कोन हूंदो आहे, उते कमु करणु ॾुखियो हूंदो आहे। पर मां चवां थी हिन दौर में
हर इदारो चैलेंज बणियल आहे हर कंहिं जे लाइ। उते तव्हां जेको आहे सो पंहिंजे कम सां पंहिंजो पाण खे ज़रूरु मञाए सघो था, पंहिंजी पॉज़िटिव एक्टिविटीज़ सां पंहिंजो पाण खे ज़रूरु मञाए सघो था। नीलोफर भुट्टो साहिबा बहितरीनु तालीमदान, सिंध तालीम जे लाइ बहितरीनु किरदारु ऐं पाण बहितरीनु ख़िदमतूं पेश कयूं अथऊं, समाज सुधारक आहिनि। दिलि जी गहराई सां अव्हांखे मां सुबुह मेराण जे नांगण ते भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम। कीअं आहियो? मॉर्निंग, अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु, माशाअल्लाह जी। खोड़ सारियूं तव्हां सां ॻाल्हियूं कंदासीं, जी। पर अव्हां जे घर में बि असांजी आयल मौज़िज़ महिमान मौजूदु आहे निशा कंवल। ऐं निशा कंवल जी वाबस्तगी ख़ैरपुर पीर जो ॻोठ सां आहे ऐं उहा न्याणी जॾहिं पीर जो ॻोठ मां निकिरे थी त उनजे लाइ यकीनन उहे रस्ता, उहे पेचरा, उहे पंध एॾा आसान त न हुजनि था, पर उनजो बि हिकिड़ो ई विज़न ऐं हिकिड़ो ई मिशन थिए थो त मूंखे तालीम हासिलु करणी आहे ऐं कुझु करिणो आहे, पंहिंजो पाण खे मञाइणो आहे। ऐं जॾहिं हिकु न्याणी पढ़ंदी आहे त यानी हिकु ख़ानदान, हिकु कुटुंब पढ़ंदो आहे। सो निशा जे कम ते थोरो जेकॾहिं नज़र विझूं था त पाण रज कॉम्पियर आहे ऐं उनखां अलावा सिंध यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी आहे, कहाणीकार आहे ऐं उनखां अलावा कॉलम निगार आहे। सुठा कॉलम्स संदसि ईंदा रहनि था, छपजंदा रहनि था। सुठी शाइरा पिणु आहे ऐं साहिब किताब पिणु आहे। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। 15 साल जेको आहे सो एक्सपीरियंस रेडियो ते कमु करणु, कंपेयरिंग करणु। मां ज़रूरु इहो चवंदसि त निशा इहो एतिरो यकीनन ईज़ी न हूंदो, पर उनखे ईज़ी बणाइणु यकीनन हिकिड़ी इंसान जी जेका आहे न उहा अंदरि जी सलाहियत ज़रूरु आहे। अच्छा, किताब जी जेकॾहिं ॻाल्हि कई अथमि त किताब ज़रूरु ॾेखारणु चाहींदमि। तुंहिंजे नाव निशा कंवल जो ही किताबु आहे। टाइटल बेहदि ख़ूबसूरत आहे, तुंहिंजे नाव। जॾहिं मुंहिंजे हथ में अचे थो त इहो मुंहिंजे नाव आहे, जॾहिं अव्हांजे हथ में अचे थो त इहो अव्हांजे नाव आहे। बेहदि ख़ूबसूरत हिन में संदसि पोइट्री आहे। मूं जॾहिं किताबु खोले ॾिठो त इहा जेका लफ़्ज़नि जी आमद आहे, मूंखे न पियो सम्झ में अचे त निशा हिन सभिनीनि शयुनि खे कीअं सहेड़ियो आहे, केतिरो ख़ूबसूरत तरीक़े सां हिन कंपाइल कयो आहे, केतिरो ख़ूबसूरत तरीक़े सां हिन इज़हार कयो आहे। चवंदा आहिनि न त इंसान जा जेके सादा ऐं सिंपल जॾहिं उहे जज़्बा लफ़्ज़नि जी सूरत में साम्हूं ईंदा आहिनि त यकीनन उहे बहितरीनु ऐं ख़ूबसूरत जेको आहे सो उनजो हिकिड़ो असांजे समाज में हिकिड़ो इम्पैक्ट ज़रूरु पवंदो आहे। छाकाणि त शाइरी ऐं लिखणु जेको आहे असांजे हिन समाज जी अकासी ज़रूरु आहे। निशा खे मां भलीकार चवां थी ऐं नीलोफर साहिबा तव्हांखे भलीकार चवां थी। नीलोफर साहिबा सुबुह जो प्रोग्राम आहे ऐं जेको आहे सो मां चाहींदी आहियां त थोरो लाइटली असां स्टार्ट कयूं। सो मैडम तव्हांजी सुबुह कीअं हूंदी आहे? मुंहिंजी सुबुह हूंदी आहे अॼुकल्ह त, पहिरीं त जेसि ताईं असांजी ड्यूटी हूंदी त सुबुह जो बसि मशीनी अंदाज़ में उथंदा हुआसीं, तयारु थींदा हुआसीं। हाणे थोरी रिलैक्सड आहे। हाणे फजर जी नमाज़ खां पोइ वरी थोरो मां आरामु कंदी आहियां, उन खां पोइ वरी जेको आहे ज़िंदगी जी शुरूआति थींदी आहे कमनि जी। बिल्कुलु। निशा, मां तव्हां खां बि लाइटली पुछणु चाहींदमि, सुबुह जो प्रोग्राम में निशा जी मॉर्निंग कीअं हूंदी आहे? ऐं सुबुह सां उथण खां पहिरियां जेका मुंहिंजी पहिरीं नज़र पवंदी आहे उहा पंहिंजे कमरे जे साम्हूं वणु आहे, निम जो वणु आहे। त पहिरीं नज़र मुंहिंजी उन ते पवंदी आहे, उन सां गॾु बबूरे जो वणु आहे, उन्हनि ते पवंदी आहे। ऐं उहो जेको सुबुह जो व्यू हूंदो आहे न वणनि खे ॾिसणु, हिकिड़े क़िस्म जी ताज़गी अर्पींदो आहे। बाक़ी त जेके रुटीन जा कम आहिनि, सुबुह सां उथी सभ खां पहिरियां मुंहिंजी जेका रुटीन आहे उहा पहिरीं पाणी पीअंदी आहियां ऐं 10 मिंट रिलैक्स करण खां पोइ बाक़ी जेके ॾींहं जूं रुटीन आहिनि, कमनि कारनि, हा जेको प्लान आहे ऐं सभु कम पंहिंजा प्लैनिंग सां कंदी आहियां। त हाणे मूंखे अॼु जे ॾींहं में ही कमु करणा आहिनि, हिन वक़्त ते मूंखे हीउ कमु करिणो आहे, हिन वक़्त ते मूंखे हेॾे वञिणो आहे। इन तरीक़े सां मुंहिंजी सुबुह गुज़रंदी आहे, ॾाढी तमामु बहितरीनु ऐं ख़ूबसूरत सुबुह। इन जे करे जो तारा आउं सम्झां थी त सुबुह जेका आहे उहा तव्हांखे ज़िंदगीअ जो अहसासु ॾिए थी। ॾिसो न, इंसान सुबुह सां जागे थो, वण आहिनि, पखी आहिनि, या जेकॾहिं पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरो था त ॿाहिरि रस्ते वेंदे जेके बि शयूं तव्हांजे आॾो अचनि थियूं, जेके बि व्यूज़ तव्हां ॾिसो था, उन्हनि में अव्हांखे ज़िंदगी महसूसु थिए थी। त सुबुह ज़िंदगीअ जो अहसासु अर्पे थो ऐं असांखे जीअण जे लाइ हिकु नओं ॾींहुं मिले थो ऐं ज़िंदगीअ में कुझु करण जे लाइ अव्हांखे हिकिड़ो नओं ॾींहुं मिले थो। ज़बरदस्त।
माना हर ॾींहुं तव्हांजे लाइ हिकिड़ो चैलेंज आहे ॾाढो एनर्जेटिक वे सां तव्हां जेको आहे सुबुह जी शुरूआति कयो आहे ॾाढो ख़ूबसूरत हिन तरफ़ असांजो बहितरीनु पैनल मौजूदु आहे ऐं उन्हनि जो तारीफ़ मां ज़रूरु कराइणु चाहींदसि शामिर अली सरगाणी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे जंहिंजो आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत आहे पाण ॾाढी सादी तबियत जो मालिक ऐं ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाईंदो आहे तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था सुबुह मेहरान प्रोग्राम में अव्हां खां गीत ॿुधंदासीं अॼु जो प्रोग्राम बेहद ख़ूबसूरत बणिजंदो अव्हां जी प्रेज़ेंस आहे प्रोग्राम में ऐं संदन फर्ज़ंद असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे गुलज़मा जेको पाण ढोलक नवाज़ आहे वक़्तन फ़वक़्तन असांजे प्रोग्राम में शामिलु थींदो रहियो आहे अदा गुलज़मा खे मां भलीकार चवां थी अस्सलाम वालेकुम ठीकु आहियो माशाल्लाह जी ऐं संदन सां गॾु उमेद अली बुरफ़त साहबु मौजूदु आहे जेको चपड़ी वॼाईंदो ऐं हिननि जो जेको आहे सो ख़ूबसूरत राग असां हिन प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं नाज़रीन अच्छा जॾहिं सुबुह जी ॻाल्हि थिए थी ऐं शुरूआति जेका सुबुह जी हूंदी आहे मैडम नीलोफर मां सम्झां थी त जेकॾहिं एनर्जेटिक वे सां हिकिड़ो ॾींहुं बि तव्हां उन मॉर्निंग खे उन तरीक़े सां न वठी हलो त पूरो ॾींहुं जेको आहे सो तव्हांजो जी बिल्कुलु माना उन रूटीन खां ई तव्हां अची वेंदा आहियो असांजी पूरी लाइफ जेका आहे न एनर्जेटिक रही आहे ऐं डे प्लान जे हिसाब सां असां हलंदा रहिया आहियूं त अॼु जी छा प्लैनिंग्स आहिनि ऐं इहे सभु कुझु जेको आहे सुबुह जे टाइम में ई थी सघंदो आहे त अॼु जा कम कहिड़ा कहिड़ा आहिनि करणा किथे वञिणो आहे ऐं छा करिणो आहे ज़ाहिर आहे घर बि संभालियूं था घर जी प्लैनिंग बि आहे ॿाहिरि जी बि आहे त ॿई तरफ़ असां निभाए रहिया आहियूं त माशाल्लाह सुबुह जो जेको पहर हूंदो आहे या जीअं असांजी निशा चयो आहे त सुबुह जो जेको आहे पखियुनि जी जेका ख़ूबसूरत ॿोलियूं हूंदियूं आहिनि जेके उन्हनि जूं या जीअं माण्हू ॿाहिरि निकिरे थो पंहिंजे घर में ई वॉक करण जे लाइ त उहो सुबुह एॾो माना ख़ूबसूरत लॻंदो आहे हिकिड़ो त मंज़रु ॿियो वरी माहौल हूंदो आहे ऐं ॿियो पखियुनि जी चहचहाट हूंदी आहे मुख़्तलिफ़ पखियुनि जी त इहो ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे सही सही उन खां पोइ प्लैनिंग कबी आहे जेका आहे जेके कम करणा आहिनि कुझु कम एनी हाउ करणा हूंदा न चाहींदे बि करणा हूंदा आहिनि ज़रूरु हूंदा आहिनि डेली को न को प्लान हूंदो आहे यकीनन यकीनन ऐं हिकिड़े प्लान सां गॾु वरी असां जेको आहे न बैकअप में जेके शयूं रखंदा आहियूं उहे उन्हनि खे फॉलो करणु यकीनन हिकु उन औरत जे लाइ हर कंहिं जे लाइ इंडिविजुअली जेकॾहिं ॾिसिजे त तव्हां पंहिंजे उन स्केजुअल खे जेकॾहिं हे प्रॉपर तरीक़े सां नथा हलायो त पोइ असां सेटिस्फाई न हूंदा आहियूं सेटिस्फिकेशन जे लाइ बि ॾाढो ज़रूरी आहे त असां पंहिंजा जेके कम आहिनि उहे वक़्तन फ़वक़्तन सुठे तरीक़े सां सरअंजाम ॾींदा हलूं अच्छा उनखां अलावा 1 डिसेंबर नाज़रीन असां सिंधी कल्चरल डे सेलिब्रेट कंदासीं ऐं सिंधी कल्चरल डे जॾहिं सेलिब्रेट थींदो आहे त हिकिड़ी अलॻि वाइब हूंदी आहे ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे त असां जेको आहे सो पंहिंजे कल्चर खे ऑन कयूं था उन तरीक़े सां सेलिब्रेट कयूं था मेहरान टेलीविज़न जो स्लोगन ॾाढो सुठो आहे त मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त ऐं सिंधू दरियाह असांजी मईशत सो वक़्तन फ़वक़्तन जॾहिं बि असां इन शयुनि खे खणी आया आहियूं त हिकिड़े न्यू कवर सां खणी आया आहियूं सो इन ते ॻाल्हाईंदासीं हिन प्रोग्राम में अव्हां जा वीचार ज़रूरु वठणु चाहींदसि त हिन ॾिहाड़े खे तव्हां कीअं ॾिसो था ईद बि त सेलिब्रेट कंदा आहियूं न हीअ वरी सिंधी ईद आहे पंहिंजी वेल नाज़रीन हिन प्रोग्राम में भरपूर सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो जेको बहितरीनु फॉर्मूला सां पाकिस्तान जो बहितरीनु साबुण तयारु थियलु आहे ऐं गॾोगॾु हिन प्रोग्राम में सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट जो मुंहिंजे देश जो बिस्किट गाला नंढो ब्रेक आहे ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था वरी कंटिन्यू कंदासीं अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चवां थी अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं नंढिड़ो ब्रेक हुयो वापसि अची चुका आहियूं हिन प्रोग्राम सां भरपूर सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो जेको पूरे पाम ऑयल ऐं गॉट मिल्क सां तयारु थियलु आहे ऐं गॾोगॾु भरपूर सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट जो जेको बेज़े ऐं कणिक सां तयारु थियलु बहितरीनु ज़ाइके वारो बिस्किट आहे मुंहिंजे देश जो बिस्किट गाला ऐं हिन तरफ़ असां वटि सिंगर मौजूदु आहे शामिर अली सरगाणी साहब तव्हां खां ॿुधंदासीं छा ॿुधाईंदव सिंधी माण्हू सुणा ओ सिंधी माण्हू सुणा सिंधी जन जी ॿोली सिंधी माण्हू सुणा सिंधी जन जी ॿोली करे भिटाई सोली सुखिया हुजनि सिंध में ओ सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू है प्यारा मां ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा
लखन में सुहिणा माण्हू टोपी अजरक पटको कुहाड़ी भलो मियाँ टोपी अजरक पटको कुहाड़ी टोपी अजरक पटको कुहाड़ी भलो मियाँ टोपी अजरक पटको कुहाड़ी आगे असांजी सुञाणप यार सोहणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन लखन में सुहिणा माण्हू है प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन लखन में सुहिणा माण्हू अदब गया जा आगिन खजान भलो मियाँ अदब गया जा आगिन खजाना पुछ करे सपक वो यार सोहणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन लखन में सुहिणा माण्हू है प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन लखन में सुहिणा माण्हू अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधियुनि सां भलो मियाँ अफ़ज़ल जो आगे प्यार सिंधियुनि सां शाहिद आगे सारो संसार सोहणा माण्हू है प्यारा मां ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन लखन में सुहिणा माण्हू है प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन लखन में सुहिणा माण्हू ज़बरदस्त ज़बरदस्त सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार पर सिंधी माण्हू पधरा लखन में सो सिंधी माण्हू पधरा लखन में ख़ूबसूरत माण्हू मुंहिंजे अॻियां मौजूदु आहिनि नीलोफर साहिबा जॾहिं सिंध जी ॻाल्हि थिए थी ऐं मूं थीम बि पंहिंजी ॿुधाए चुकी आहियां न त ऑन दी 1st ऑफ डिसेंबर पाण सिंधी कल्चरल डे सेलिब्रेट कंदासीं कलेक्टिवली यस इनशाला सो ही ॾिहाड़ा भला जॾहिं सेलिब्रेट थींदा आहिनि त नीलोफर साहिबा तव्हांखे कीअं लॻंदा आहिनि तव्हां पंहिंजा वीचार वंडियो असां सां ही जेको सकाफ़ती ॾिहाड़ो आहे असांजी सिंध जो त असल ईद आहे असांजी ईद आहे सकाफ़त जी ईद आहे असांजी सिंधू तहज़ीब जी सिंध सिविलाइज़ेशन हज़ारे साल अॻु में खां वठी रिच रही आहे तमामु अमीर रही आहे हर ॻाल्हि में जेको आहे ज़रख़ेज़ असांजी सिंध ज़रख़ेज़ असांजो दरिया सिंधू दरिया वॾे में वॾो दरिया ऐं असांजा कल्चरल वरी जेको कल्चर में सभई मज़हब अची था वञनि रवादारी उन में मज़हबी रवादारी बि अची थी वञे त हिक ॿिए जा जेके त्योहार आहिनि असीं सभु मल्हाईंदा आया आहियूं ख़ुशी ख़ुशीअ सां ऐं सभु मुहबत ऐं ॿेड़नि सां त मां इहो ई थी चाहियां त इहा मुहबतूं इहे हमेशह रहनि ऐं मुहबत जा पैगाम ॾियूं असां सकाफ़ती ॾिहाड़े ते ऐं तमामु घणो जीअं ईदुनि जूं ख़ुशियूं मल्हायूं वेंदियूं आहिनि त सकाफ़ती ॾिहाड़ो बि उन ई तरीक़े सां पर उन में हिकिड़ा बीइंग एन एजुकेशनिस्ट मां इहो चाहींदमि त हिकिड़ा पैगाम बि हुजनि वॾनि जी तरफ़ां बुज़ुर्गनि जी तरफ़ां पंहिंजी यूथ जे लाइ पंहिंजे ॿारनि जे लाइ हिकिड़ो नओं पैगाम अचे ताकी असांजी जेको आहे जनरेशन आहे उहा बि उन तरह सां जेको आहे कामयाबी सां ऐं जेको आहे न सिंध खे मज़बूत बनाए सही सही सिंध आहे त पाकिस्तान आहे वरना त जेको आहे न मज़बूत करे हर ॻाल्हि में ॿोली आहे ॿोली आहे बिल्कुलु बिल्कुलु तालीम जे सिहत जे मैदान में एनवायरमेंट जे हवाले सां रिच हुजे
सही सही। अच्छा, उन खां अलावा मां सिंधी कल्चरल ड्रेसिस जे हवाले सां जेको हुनुर थिए थो उन हवाले सां बि पुछणु चाहींदमि ऐं मां इहो बि चवणु चाहींदमि तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ड्रेस बि पाती आहे, ऑफ द कैमरा बि मां चई थैंक यू। चुकी आहियां, यू बोथ आर लुकिंग वेरी ब्यूटिफुल माशाल्लाह। तव्हां खां थोरो तव्हांजा वीचार ज़रूरु चाहींदसि त तव्हां वंडियो त ही जेके ड्रेसिस रेडी थियनि थियूं, हाणे त ॾिसो ॿाहिरि ताईं बि वञनि थियूं न, ओवरसीज़ बि हीअ ॾींहं पूरी सेलिब्रेट दुनिया में थियनि था, सो हिन कम खे कीअं था ॾिसो? हीअ कमु बहितरीनु माशाल्लाह। असांजो जेको आहे सिंधी जेको बि टोपो आहे, भर्थ आहे, रली आहे, तव्हां ॾिसो पूरी दुनिया में हाणे मशहूरु थी वियो आहे। ऐं सकाफ़ती ॾिहाड़े इनखे इन ॻाल्हि खे जेको आहे न अञा वधीक जेको आहे न फैलायो आहे। कैनेडा ॾिसो तव्हां, ऑस्ट्रेलिया ॾिसो, अमेरिका, यूके, जिते बि वञो, इटली में, स्पेन में, त सिंधी ॾिहाड़ो ॾाढे भरपूर नमूने सां कयो थो वञे। ऐं सिंधी माण्हू जेके पंहिंजे घरनि खे डेकोरेट था कनि न, त असीं बि ओतिरो डेकोरेट नथा कयूं। उन्हनि माना रलीअ जा टुकड़ा आहिनि, भर्त जा आहिनि, टोपी आहे, अजरक आहे। अजरक जी माशाल्लाह असांजी जेका सकाफ़ती ॾिहाड़े जे करे टोपी ऐं अजरक जी जेका मांग वधी आहे, त उन में इहो असांजो वरना पुठिते पइजी रहियो हुयो कमु जेको आहे बिज़नेस। ऐं माशाल्लाह हाणे बिज़नेस तमामु घणो वधी वियो आहे, हर कोई शौक़ सां थो पाए। ऐं बल्कि सिर्फ़ु उहो ॾिहाड़ो न, बल्कि हफ़्तो 10 ॾींहं अॻु में खां ऐं पूरो महीनो डिसंबर जो तव्हां ॾिसंदा त जिथे किथे फंक्शन थींदा, इहो थींदो, त इहो सिंधी जेको आहे तहज़ीब जेका आहे, सिंधी कल्चर आहे, इनखे वाधारो ईंदो। ऐं बसि मुंहिंजो इहो ई आहे त पैगाम हुजे उन में, सही माना सेलिब्रेशन में बि पैगाम हुजे। तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे, तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे त सेलिब्रेशन्स त ठीकु आहे, थींदियूं आहिनि, पर मैसेज छा आहे, उहो मैसेज कहिड़ो थो कन्वे थिए, यूथनि खे कीअं थी वठे, ऐं शयूं अॻियां ताईं जेको आहे सो कीअं स्प्रेड थियनि थियूं, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मां हमेशह मैडम हिकिड़ी ॻाल्हि कंदी आहियां त तारीख़ ते फ़ख़ुरु हुजणु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे, पर गॾोगॾु दुनिया सां अॻियां वधिजे, पंहिंजी लर्निंग खे न रोकिजे, पंहिंजी एजुकेशन खे न रोकिजे। सो इहे सभु शयूं मां सम्झां थी यूथ बि हिन वक़्तु ॾाढो सुठे तरीक़े सां हिन सभिनी शयुनि खे अंडरस्टैंड करे थी। ऐं असां यूथ में अचूं था, यकीनन असां हिननि सभिनीनि शयुनि खे सुठे तरीक़े सां सम्झूं था, ऐं कोशिशि बि हूंदी आहे त असां पंहिंजो कमु जेको आहे सो जिथे बि आहियूं सुठे तरीक़े सां करे सघूं, ऐं पंहिंजी लर्निंग बि असांजी सुठी हुजणु खपे। निशा, यस निशा, तव्हां खां बि पुछणु चाहींदसि त कीअं हिननि ॾींहंनि खे ॾिसो था, ही जेके ईदूं थियनि थियूं, इहे निशा जे लाइ कीअं हूंदियूं आहिनि? ॿियनि तमामु सिंधियुनि वांगुरु तमामु ख़ुशीअ जो ॾींहुं हूंदो आहे। असां साल में मज़हबी 2 ॾिण त असां मल्हायूं था पिया, ईद उल फितर ऐं ईद उल अज़हा जे सूरत में। ऐं टी जेका असांजी ईद आहे सिंधियुनि जी ईद, जीअं पाण तव्हां सवेर ॻाल्हि कई, उहा असांजो कल्चर डे आहे। ऐं सकाफ़त जेका आहे सा क़ौमुनि जी सुञाणप हूंदी आहे, उन्हनि जी तहज़ीब जी शनाख़्त हूंदी आहे, उन्हनि जी तमदुन जी उतां ख़बर पवंदी आहे त उन्हनि जी जेका रहणी कहणी आहे उहा कीअं आहे। असांजा खाधा, असांजी मौसीक़ी, असांजी लोक मौसीक़ी, इहो जेको सॼो आहे उहो असांजी सकाफ़त जो हिसो आहे। ऐं हीअ जेके ॾींहं आहिनि, यानी असां जेको मल्हायूं था पिया सिंधी ईद वारो ॾींहुं, कल्चर डे, उहो तमामु बहितरीनु ॾींहं सां मल्हाइणु घुरिजे। ऐं साॻी ॻाल्हि खे आउं बि कोट कंदसि त हिन ॾींहं ते असां इहो त मुतारिफ़ करायूं था त असांजो ई कल्चर आहे, असांजो ई लिबास आहे, असांजी जेका महिमान नवाज़ी आहे उहा पूरी दुनिया में मशहूरु आहे सिंध जी। ऐं सिंध सिर्फ़ु इन ॻाल्हि जे लाइ मशहूरु न आहे, पर सिंध अमुन, मुहबत, भाईचारे ऐं रवादारीअ तौर ते बि पूरी दुनिया में मशहूरु आहे। त हिन ॾींहं ते असांजो इहो पूरी दुनिया खे मैसेज वञणु घुरिजे त सिंध हमेशह अमुन जी धरती रही आहे ऐं हूअ अमुन सां रहणु चाहे थी। अमुन पसंदि माण्हू आहिनि हितां जा। यस, बिल्कुलु बिल्कुलु अमन पसंदि माण्हू आहिनि, ऐं अमन पसंदि क़ौम थी करे दुनिया में उन्हनि जी शनाख़्त इहा अॻियां वञे थी, उन्हनि जी सुञाणप इहा आहे, त इहा असांजे लाइ बि बाइस फ़ख़्रु ॻाल्हि आहे। नीलोफर साहिबा, धरती जी जेका मुहबत आहे उन जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त इंसान जी जेका एग्ज़िस्टेंस आहे उन ते इहा केतिरो, छा था सम्झो त केतिरो इम्पैक्ट विझे थी? धरतीअ जी मुहबत ज़रूरी आहे, हर कंहिंजे दिलि में हुजे। ऐं मूंखे हिकिड़ो अफ़सोस सां चवणो थो पवे त असांजी नई जनरेशन जेका ॿार आहिनि उन्हनि में उहा असीं पैदा करे कोन सघिया आहियूं। बीइंग वालदेन, उस्ताद या स्कूल्स में उहो न रहियो आहे। ऐं उनखे मां चवां थी त उनखे उजागर कजे, मुहबतुनि खे घरनि में बि अहिड़ी चाल चलिजे जो ॿार सम्झनि असांजो कल्चर छा आहे, मुहबतुनि जो पैगाम छा आहे। ऐं इदारनि में बि
सिंधी खे आम कजे, सिंधी कल्चर खे आम कजे ऐं ॿारनि में उहो या असांजा हीरोज़ आहिनि। मुंहिंजो इहो हर फोरम ते इहो हूंदो आहे जेको सिंध जा हीरोज़ थी गुज़रिया आहिनि, जिन सिंध खे जे लाइ कमु कयो। ठीकु आहे, हिकु हद ताईं मुहबत, भाईचारो, अमन सही आहे, पर शाह जे बेत जी हिकिड़ी लाइन मां चवंदसि त जॾहिं अहिड़ी ॻाल्हि सिचुएशन अची वञे धरतीअ ते त पोइ हण भाला विड़ भाकरे, आॾो ढार मढार, हा इहो बि हुअणु खपे। ठीकु आहे, त नौजवाननि में ऐं नए ॿारनि में जेको नंढनि ॿारनि में असां उत्साह पैदा कयूं, मुहबत पैदा कयूं, पंहिंजे कल्चर जी, पंहिंजी ॿोलीअ जी, ॿोली तक विसारे रहिया आहिनि। हींअर अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे। असीं ख़ुशि थियण जी बजाए इन ॻाल्हि खे हाणे अॻिते वधायूं त असांखे पंहिंजी सिंध जी तहज़ीब खे, पंहिंजे कल्चर खे, उन जी हिफ़ाज़त कीअं करणी आहे ऐं कीअं पंहिंजी ॿोली खे बचाइणो आहे ऐं सिंध खे बि। सही, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत इहा ॻाल्हि कई आहे। जॾहिं बि सिंध ते वार थिया आहिनि, जॾहिं बि इहे दर्दनाक सिचुएशन साम्हूं आयूं आहिनि त असां पंहिंजे उन्हनि रोल मॉडल्स खे साम्हूं ॾिठो आहे। इहा ख़ूबसूरती आहे सिंध जी, त असांजा जेके एजुकेशनिस्ट आहिनि, असांजा तहरीकुनि सां जेके जुड़ियल किरदार आहिनि, उहे असां साम्हूं ॾिठा आहिनि, पोइ उहे सूरमा हुजनि या सिंध जूं सूरमियूं हुजनि। त इहा हिकिड़ो मां सम्झां थी ॾाढो पॉज़िटिव मैसेज पिणु अॻियां वञे थो। उन खां अलावा निशा, शाइरी बाबति कुझु मां ॿुधणु चाहींदसि, शाइरी जी शुरूआति कीअं हुई? मां निशा हमेशह हिकिड़ी ॻाल्हि चवंदी आहियां त ख़्यालात ॾिसो निशा जा ख़ूबसूरत आहिनि, नीलोफर साहिबा जा ख़ूबसूरत आहिनि, ताहिरा जा ख़्यालात ख़ूबसूरत थी सघनि था, पर शाइरी जी सूरत में उन्हनि सभिनी शयुनि खे आणणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। सो कीअं स्टडी कई ऐं कीअं इहा जेको आहे सो माना हिकिड़ी त ॾात आहे यकीननि। जी बेटा, ये जो सिठियूं आहिनि त ॾात नाहे ज़ात जो वहे सो लहे। सो ही ॾात आहे ख़ुदा जी तरफ़ां, हर कंहिंखे नाहे मिलंदी। ख़ुदा कंहिं कंहिं ते महिरबानी थींदो आहे। जेकॾहिं अव्हां आर्टिस्ट आहियो त अव्हां वटि ॾात आहे, जेकॾहिं असांजे साम्हूं असांजो फ़नकार आहे उन वटि आवाज़ जी ॾात आहे, केरु मुसविरी सुठी करे सघे थो उन वटि मुसविरी करण जी ॾात आहे। बाक़ी ॾांहुं तव्हांखे सिखणो पवे थो। जेकॾहिं राग आहे त हुनजे लाइ रियाज़ ज़रूरी आहे, ऐं जे शाइरी आहे या ॿियूं शयूं आहिनि तख़लीक़ अदब सां जेको तालुक़ु रखनि थियूं, उनजे लाइ मुतालो ज़रूरी आहे। त ही शाइरी आहे जेका आहे सा उहा कुदरत जी तरफ़ां ॾात आहे। बाक़ी त इंसान जूं पंहिंजूं जेके पीड़ाऊं आहिनि, जेके भोगनाऊं आहिनि, या जंहिं समाज जो असां हिसो आहियूं, उन में जेके अणबराबरियूं आहिनि, या समाज में जेको आम माण्हू जिन तकलीफ़ुनि मां, भोगनाउनि मां, अज़ियतुनि मां गुज़रे थो, आम माण्हू बि उनखे महसूसु करे थो। पर आउं सम्झंदी आहियां त जेको तख़लीक़ार आहे, जेको आर्टिस्ट आहे, उहो उनखे थोरो अलॻि अख सां ॾिसे थो ऐं उनखे अञा वधीक गहराई सां महसूसु करे थो। छाकाणि जो तख़लीक़ार जेको बि आहे, जेको बि फ़न सां, आर्ट सां तालुक़ु रखे थो, उहो इंतिहाई हसास हूंदो आहे। निशा, वधीक कंटिन्यू कंदासीं, ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हिन प्रोग्राम सां भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो, ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट जो, मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। नंढो ब्रेक आहे, सो जल्दी सां कंटिन्यू कयूं था अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। ऐं नंढिड़ो ब्रेक जॾहिं ईंदो आहे प्रोग्राम जे विच में, थोरो इंटरप्ट बि करिणो पवंदो आहे। ब्रेक खां पोइ फ्रेश बि थी वेंदा आहियूं एंड अगेन प्रोग्राम खे स्टार्ट करणु ॾाढो सुठो लॻंदो आहे। नीलोफर साहिबा प्रोग्राम में मौजूदु आहिनि। नीलोफर भुट्टो साहिबा जो एक्सपीरियंस तव्हांखे मां ॿुधाए चुकी आहियां, ॾाढो ख़ूबसूरत कमु स्टिल माशाअल्लाह सां शी इज़ वेरी एनर्जेटिक, ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां पाण कमु करे रहियूं आहिनि। ऐं निशा बि ॾाढो सुठे तरीक़े सां पंहिंजे सब्जेक्ट खे सुठे तरीक़े सां पढ़े थी। ऐं मां ॿुधाए बि चुकी आहियां त PhD पिणु करे रही आहे सिंधी अदब में। सो सिंधी अदब यकीननि ॾाढो डीप आहे, ॾाढो गहरो आहे, ॾाढो ख़ूबसूरत आहे, शाइरा पिणु आहे। सो निशा, शाइरी बि ज़रूरु चवंदसि त अव्हां सिलेक्ट करे रखो, शाइरी अव्हां खां ॿुधंदसि। नीलोफर साहिबा, डेवलपमेंट सेक्टर, जेतिरो नालो चवण में ईज़ी आहे ओतिरो अंदरि ॾुखियो आहे, कीअं एक्सपीरियंस रहियो आहे? तमामु घणियूं उन में मुखालफ़तूं बि थियनि थियूं पयूं
ऐं महिनत करणी थी पवे। बिल्कुलु। हा न, महिनत खां सवाइ त का बि कामयाबी नथी, मुमकिन ई न आहे न। त इन जे करे एक्सपीरियंस मुंहिंजो सुठो अल्हम्दुलिल्लाह। पाण इंसान जेकॾहिं सही आहे, पॉज़िटिविटी हले थी पई ऐं हेॾां होॾां जूं मुश्किलातुनि खे नथो ॾिसे त पोइ हा चैलेंजिंग आहे पोज़ीशन, पर उनखे चैलेंजिस खे एक्सेप्ट करे तव्हां पंहिंजो जेको आहे मक़सदु ॾांहुं वधो था त उहा बहितरीनु ॻाल्हि आहे जेका हर कंहिं में न हूंदी आहे, मां सम्झां थी, पर हर कंहिं में हुजणु खपे इहा। हा सही सही। अच्छा मैडम, हीउ जेको ट्रेनिंग्स वारो सिलसिलो हुयो, जेकॾहिं स्टार्टिंग खां थोरो शेयर कयो त कीअं रुझान इन तरफ़ वधियो, ट्रेनिंग्स कीअं अटेंड कयूं, ऐं मास्टर ट्रेनर बणिजण जे लाइ त यकीनन पहिरियां हिकिड़ो तव्हांखे कोर्स वर्क तव्हांखे पाण करिणो थो पवे, सिखणो थो पवे, सो इहो सफ़र कीअं रहियो आहे? इहो सफ़र बि ॾाढो हसीन रहियो आहे। छा आहे जो मां तव्हांखे थोरो अञा पुठिते वठी वेंदसि। जॾहिं स्टूडेंट लाइफ में मुंहिंजी पूरी स्टूडेंट लाइफ जेका आहे न उहा माशाल्लाह एक्टिव रही। मीन्स मां को करिकुलर एक्टिविटीज़ में बि चैम्पियन हुअसि ऐं राइटिंग्स में बि हुयसि, होस्टिंग बि कंदी हुअमि पंहिंजा प्रोग्राम्स, यूनियंस में बि हुअसि ऐं बैडमिंटन, टेबल टेनिस ऐं बास्केटबॉल जी चैम्पियन हुअसि मां। त हा, थ्रू आउट माना 4 इयर्स कॉलेज जा हुया त जेके हुन में मां ई चैम्पियन हुअमि। त उहा ॻाल्हि जेका वरी NCC NWC जेका वुमेन गार्ड जी ट्रेनिंग, उन में बि कमांडर हुयसि, बटालियन कमांडर हुअसि उन में। त पूरी हैदराबाद जा जेके सिंध जा पूरी सिंध मां, त इहे ॻाल्हियूं पर्सनैलिटी डेवलपमेंट जे लाइ ज़रूरी हूंदियूं आहिनि, ज़रूरी आहिनि। ऐं इहे हा, उहो उन में माना एडाप्टेशन थींदी वेंदी आहे। त जॾहिं मां जॉब में आयसि HST साइंस टीचर जे तौर ते, त तॾहिं बि मां माना वॾा कम कया। जीअं हॉस्टल जे लाइ, पंहिंजी गर्ल्स जे लाइ जेको आहे गर्ल्स हॉस्टल में फर्नीचर तक न हुयो, प्रिंसिपल खे चई ख़बर बसि मूंखे पई त आहे, पर नई हॉस्टल ठहंदी तॾहिं उन्हनि खे ॾिनो वेंदो। हाणे पट ते उहे जेके आहिनि BEd करण वारियूं जेके आहिनि पट ते वेचारियूं वेहंदियूं सुम्हंदियूं। हाणे मां वियसि त हाणे मां चयुमि हीअ त ॾाढो ॾुखियो थींदो पढ़णु लिखणु। पोइ बेड्स ऐं टेबल चेयर्स उहा हर रूम जे लाइ, हेठि मथे हॉस्पिटल हुई, हॉस्टल हुई सखर में। त मां जेको आहे न उन्हनि सभिनी स्टूडेंट्स खे वाइदो इहो कयो, अंडरटेकिंग ॾिनी त जॾहिं लास्ट डे हूंदो त मां सॼो सामान जेको आहे हिते सबमिट कराए पोइ मां वेंदसि। त उन वाइदे ते मां क़ाइमु रहियसि। इन करे मूंखे हॉस्टल प्रेसिडेंट जो बि उते मिलियो सम्झो उहिदो। ऐं अल्हम्दुलिल्लाह उन खां पोइ वरी जॉब में बि जेको आहे ऑल पाकिस्तान मुक़ाबिला थींदा हुआ ॿारनि खे एसे राइटिंग में, आर्ट उन में, पेंटिंग्स में, उन्हनि में प्रिपरेशन कराईंदी हुअसि। को करिकुलर एक्टिविटीज़ में, गेम्स में बि। त पाण छा आहे जो ज़ाहिरा प्लेयर हुअसि मां, स्पोर्ट्स जी हुयसि, त इन करे इहे बि शौक़ु हूंदा हुया। वरी ज़िमेदारियूं बि हूंदियूं। फस्ट असिस्टेंट हूंदी हुअमि, उन खां पोइ वरी आयसि एडमिनिस्ट्रेशन में। एडमिनिस्ट्रेशन में त वरी वधीक मौक़ो मिलियो पंहिंजे इदारनि खे वधीक ठाहिण जो, जी रिप्रेज़ेंट करण जो। त मॉडल स्कूल GR कॉलोनी में बीइंग प्रिंसिपल मां उनखे अञा अॻिते वधियो। 100% उनजो माना रिज़ल्ट ईंदो हुयो। त अवल त पढ़ाईअ खे तव्हां एजुकेशन जंहिंजे लाइ आहे इदारो उनखे वधीक ॾिसो। उन खां पोइ को करिकुलर एक्टिविटीज़ में आहे, बैंड मुंहिंजो डिस्ट्रिक्ट में वेंदो हुयो, गर्ल्स जो हुयो। ऐं जेको आहे कंप्यूटर लेबॉर्ट्री खे वधीक एस्टेब्लिश कयो हुई, पर उन खां अञा वधीक त इनहांस कयो। हा, त अहिड़ी तरह सां को करिकुलर एक्टिविटीज़ में मॉडल स्कूल सॼे पाकिस्तान में मशहूरु थियो। चाहे जो फेज़ जा डेज़ हूंदा हुया, फेज़ में फेज़, त असांखां हेल्प वठी वेंदी हुई। कोई बि थींदो हो डिस्ट्रिक्ट में त मुंहिंजो बैंड वेंदो हुयो। त माशाल्लाह इलाही उनखे जेको आहे प्रोमोट कयो। वरी डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर थियसि टंडो अलायार में, त उते अञा वधीक इदारा प्राइमरी एजुकेशन उन में मेगा इवेंट्स कराया जेका हिस्ट्री टंडो अलायार जी में अहिड़ो ऑफिसर कंहिं बि न कराया हुआ। त हा बिल्कुलु स्पीचिस उन्हनि खे 14 अगस्त ते लतीफ़ शनासाई जे हिसाब सां ऐं पंहिंजो डिफेंस डे जे हवाले सां ॿारनि खे माना उत्साह ॾियारियो, स्पीचिस कनि ऐं पंहिंजे हीरोज़ सां जेको आहे वाक़फ़ियत सेमिनार्स कराया टंडो अलायार में। हर तालुके में हिकिड़ो सेमिनार, उन में जेके असांजा हीरोज़ आहिनि, डॉक्टर अदीब रिज़वी आहे, हसन अली अफ़ंदी साहबु हुया, त अहिड़ा अहिड़ा वॾा नाला, त उन्हनि जो माना जेको आहे त मूं
शख़्सियतुनि खे खणी ताकी ॿार बि आईंदा हली उहे थियनि इंट्रोड्यूस कराइजे त उन्हनि जा कहिड़ा कम आहिनि ऐं असांजी जेका नई जनरेशन उन में अचे मैदान में अचे त अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी कोशिशि पूरी कंदी रहियसि ऐं त इदारनि में सही सही। अच्छा मां न थोरो फिटनेस जे हवाले सां बि तव्हां ज़रूरु ॻाल्हाईंदसि छो त तव्हां जूं एक्टिविटीज़ एतिरियूं सुठियूं रहियूं आहिनि ऐं वरी पोइ इदारनि में कमु करणु यकीननि पोइ वरी जेको आहे सो जॾहिं माण्हू सर्व करण जे तरफ़ अचे थो न त किथे किथे पंहिंजो पाण खे बि थोरो जेको आहे न विसारणो पवंदो आहे। निशा पोइट्री मुंहिंजे ख़्याल सां त सिलेक्ट कई आहे। निशा जी ख़ूबसूरत पोइट्री ॿुधणु चाहींदमि मां। जी तारा महिरबानी। पहिरियां हिकिड़ो पंहिंजो गज़ल जो शेर चाहियां थी त उहो तव्हांखे ॿुधायां ऐं उन खां पोइ उर्दू में नज़म आहे। शाल सिंध रहे अमुन में न हुजे नफ़रत लहजन में। हींअर मूंखे पंहिंजो उर्दू में मुंहिंजो नज़म आहे ऐं उनजो उनवान आहे मेरे महबूब तुम मेरे समंदर। मेरे महबूब तुम मेरे समंदर। जी ज़बरदस्त। कभी कभी शाम ढलते ही तेरी यादें दबे पाँव चली आती हैं और मैं उन यादों में खोकर शाम के उदास रंगों में तुम्हें ढूंढने लगती हूँ। तेरी यादें जो कभी मुझे उदास होने नहीं देती। वाह। तेरी यादें जो कभी मुझे उदास होने नहीं देती, जीने का हौसला देती हैं। मेरी मोहब्बत जो कि तितली की परों पर सजे रंगों की मानद भुरभुरी सही, कमज़ोर सही, लेकिन मेरी मोहब्बत पहाड़ों से गिरते झरनों की मानद भी तो है। खूबसूरत। कितनी भी हिजर की ऊंचाई से गिरती है, कितनी भी हिजर की ऊंचाई से गिरती है, बिखरती है फिर समटकर दरिया बन जाती है। अच्छा कमाल। कितनी भी हिजर की ऊंचाई से गिरती है, बिखरती है फिर समटकर दरिया बन जाती है। कभी धीमा बहता हुआ दरिया, कभी जज्बात की तुगयानी से लबरेज दरिया। मेरे महबूब तुम मेरे समंदर हो और मेरी मोहब्बत वो दरिया है जिसे बस तुझ में फना हो जाने की जिद सी रहती है हर। खूबसूरत। खूबसूरत कमाल बेहद कमाल। ऐं तव्हांजा जेके ख़्यालात आहिनि उहे बि गहरे समंदर जीअं ई आहिनि। ॾाढी डीप थिंकिंग आहे तव्हांजी, ॾाढो गहरो सोचो था ऐं उन खां पोइ जेको आहे सो जॾहिं लिखो था त यकीन बेहद कमाल आहे। ॿियो कुझु ॿुधाइणु चाहियो पिया? जी जी प्लीज़। ॻाल्हि कई से पे मुंहिंजो नज़म आहे ऐं सिंधी ऐं उर्दू ॿिन्ही ज़बानुनि में लिखां थी पई। जी जी। सवेल मां ॻाल्हि कईसीं त मुंहिंजो नज़म आहे ऐं उनजो पसमंज़र बि मूंखे ॿुधाइणु चाहींदसि। ऐं हीअ जेको ताज़ो आहे असांजी खैरपुर जी सिंगर आहे तमामु बहितरीनु मुमताज़ कमल, उन रिकम्पोज़िशन यानी उनखे वरी रिकम्पोज़ कयो आहे। पहिरियां उन ही मुंहिंजो फेसबुक तां मुंहिंजे वाल तां ही नज़म खयो, यानी उनजी दिलि खे ही अहसास एतिरे क़दुरु छुही विया जो हुन तां मुंहिंजो हीअ नज़म खयो ऐं उनखे कंपोज़ कयो। मूं ॾे कॉल कई ऐं कॉल करण सां हैलो करण सां ऐं हुनखे झुंगारे ॿुधायो त उन वक़्तु जेका फीलिंग्स हुई यकीन कयो त मुंहिंजी अखियुनि में हिकिड़ा ॻोढ़ा हुआ। छाकाणि त हिन नज़म जो जेको पसमंज़र आहे उहो कुझु ईअं आहे त उन्हनि ॾींहंनि में रिसेंटली मुंहिंजे बाबा जी डेथ थी हुई त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अवांजी जंहिंसां घणी अटैचमेंट रही ऐं पंहिंजे फादर जे तमामु घणो क्लोज़ हुयसि ऐं हिन दुनिया में सभ खां वधीक अटैचमेंट जो जंहिंखे नालो ॾिजे उहा जेका मुंहिंजी रही आहे उहो पंहिंजे फादर सां रही आहे। त उन्हनि ॾींहंनि में ताज़ी बाबा जी डेथ थी हुई ऐं उहो ताज़ो ॾुखु हुयो। विसरंदो त हाणे आउं सम्झंदी आहियां त जेसीं ताईं साहु बाक़ी आहे तेसीं ताईं उनजी यादि बाक़ी आहे। नज़म आहे तोखे विसारणु मुमकिन न हो। बाक़ी त जेको बि हिनखे जंहिं हिसाब सां सम्झे ऐं जंहिं पासे जो वठणु चाहे तोखे विसारणु मुमकिन न हो, नाम दिल ते लिखियल हिकु हो। तोखे विसारणु मुमकिन न हो, नाम दिल ते लिखियल हिकु हो। ॼण त को नक्श चिटियल हो, हा उचारणु मुमकिन न हो। तोखे विसारणु मुमकिन न हो। तुंहिंजी यादि जो आई को ॿारणु ॿारे वई,
तुंहिंजी यादि जो आई कुॿारण ॿारे वई तुंहिंजी यादि जो आई कुॿारण ॿारे वई ॿरियल खे ठारणु मुमकिन न हो वाह 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 तोखे ज़बरदस्त। विसारणु मुमकिन न हो मन में सांढियल सिक हुई साह खे रुगो तुंहिंजी शिक हुई वाह वाह सिवा तो घारणु मुमकिन न हो तोखे विसारणु मुमकिन मुमकिन न न हो हो अखियुनि में अक्स हिकिड़ो हो अखियुनि में अक्स हिकिड़ो हो जीवन में शख़्स हिकिड़ो हो वाह वाह ॿिए ॾे निहारणु मुमकिन न हो तोखे विसारणु मुमकिन न हो वाह वाह ज़बरदस्त। बेहद बेहद ख़ूबसूरत। ऐं वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। यकीन पुछो त मुंहिंजी दिलि न पई चवे, ऐं चाहियां पई त कुझु ॿियो बि ॿुधां, पर न्यूज़ ब्रेक आहे। न्यूज़ स्टूडियो जे तरफ़ हलंदासीं। हिन प्रोग्राम सां भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो, जेको पूरे पाम ऑयल सां ठहियलु आहे ऐं ॿकरी जे खीर सां तयारु थियल ई साबुण मौजूदु आहे मार्केट में, तव्हां ईज़िली वठी सघो था। ऐं गाला बिस्किट जो भरपूर सहकार मौजूदु आहे, मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। सो न्यूज़ ब्रेक जी तरफ़ हलूं था, जल्दी सां वापसि अचूं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे मां भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां भरपूर सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो, ऐं गॾोगॾु सहकार मौजूदु आहे गाला बिस्किट जो। ऐं हिन तरफ़ असांजा सुठा रागी मौजूदु आहिनि, शामिर अली सरगाणी ऐं मुंहिंजी टीम मौजूदु आहे। तव्हां खां कुझु ॿुधणु चाहींदासीं, छा ॿुधाईंदव? जी ज़बरदस्त ज़बरदस्त। लाल कलंदर लाडला, लाल कलंदर लाडला, सखी सेवाणी शाबाज, हितों जा आवाज सुनी सदड़ा सेवण में। कमजोर मता समझो दी वानो कलंदर जो, कमजोर मता समझो दी वानो कलंदर जो। गुम मस्तीअ में आहे मस्तानो कलंदर जो, गुम मस्तीअ में आहे मस्तानो कलंदर जो। कम ज़ोर मता समझो दी वानो कलंदर जो, कमज़ोर मता समझो दी वानो कलंदर जो। हिन दर ते अचे बुखियो सदा बणजी वञे सुखियो, हिन दर ते अचे बुखियो सदा बणजी वञे सुखियो। नके ॾींहं ॾिसे ॾुखियो मस्तानो कलंदर जो, ना ॾींहं ॾिसे ॾुखियो मस्तानो कलंदर जो। गुम मस्तीअ में आहे मस्तानो कलंदर जो, गुम मस्तीअ में आहे मस्तानो कलंदर जो। कम ज़ोर मता समझो दी वानो कलंदर जो, कमज़ोर मता समझो दी वानो कलंदर जो।
मोहब्बत जा मिलन मासा भर जो था वजन का सा मोहब्बत जा मिलन मासा भर जो था वजन का सा पर बाश करे प्यासा पे मानो कलंदर जो पुरबाश करे प्यासा पे मानो कलंदर जो गुम मस्तीअ में आगे मस तानो कलंदर जो कम जोर मता समझो दे वानो कलंदर जो कमजोर मता समझो दे वानो कलंदर जो मर्द अमणा वारो पंज तन जो प्यारो ही मर्द अमणा वारो पंज तन जो प्यारो थियो रोशन सारो मैं खानो कलंदर जो यो रोशन सा रोवा मैं खानो कलंदर जो गुम मस्तीअ में आगे मस तानो कलंदर जो गुम मस्तीअ में आगे मस तानो कलंदर जो हो कम जोर मता समझो दे वानो कलंदर जो कमजोर मता समझो दे वानो कलंदर जो सूरत खूबसूरत ऐं असां वटि जेके गेस्ट मौजूदु आहिनि वधीक उन्हनि सां प्रोग्राम कंटिन्यू कंदासीं। निशा, ही जेका आमद हूंदी आहे इहा भला कीअं हूंदी आहे, कीअं ख़्यालात जेको आहे सो जनम वठंदा आहिनि ऐं पोइ लफ़्ज़नि जी सूरत में शाइरी साम्हूं अचे थी? दायरा कोई वक़्तु या कोई शेड्यूल मुक़ररु न आहे, ख़्याल आहिनि केॾी महिल बि ज़हन जे आगर ते अची सघनि था। उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी आहे, पंहिंजी मर्ज़ीअ सां ईंदा आहिनि ऐं चाहिण सां या शऊरी कोशिशि करण सां न आहिनि ईंदा। बाक़ी ही शाइरी एहसासनि जो नालो आहे, एहसासनि जी तर्जुमानी ज़रूरु आहे। शाइरी जेका आहे एहसासनि जी तर्जुमान आहे। पोइ उहे अव्हां जा अहसास हुजनि, मुंहिंजा अहसास हुजनि या असांजे समाज में कंहिं बि फ़र्द जा अहसास हुजनि। त जॾहिं बि असां दुनिया में जेके शयूं महसूसु कयूं था, समाजी अणबराबरियूं आहिनि या माण्हुनि जूं जेके तकलीफ़ूं आहिनि, मूं सवेर ॻाल्हि शाइर जेको को बि तकलीफ़कार अदीब हसास तबियत जो मालिक हूंदो आहे, उहो आम माण्हूअ जे बनस्बत वधीक गहराइनि सां शयुनि खे महसूसु करे थो। त इहे जेके वाक़िया रूनुमा थींदा आहिनि ऐं अखियुनि जे आॾो गुज़रंदा आहिनि या जॾहिं कन असांजा ॿुधंदा आहिनि, उहे जेके अहसास आहिनि पाण मुरादो ज़हन जे आगर ते रही ईंदा आहिनि ऐं लफ़्ज़ पाण जुड़ंदा वेंदा आहिनि। बाक़ी उन्हनि खे पॉलिश करण जे लाइ उहा हिकिड़ी शऊरी कोशिशि आहे ऐं उनखे असां ॾांहुं चवंदासीं। बाक़ी जेका आहे सवालात आहे। सही। हिकिड़ो नंढो सवाल पुछणु चाहींदसि, पोइ नीलोफर साहिबा जी तरफ़ वधणु चाहींदसि। स्ट्रगल, हर कंहिंजी ज़िंदगी जी हिकिड़ी पंहिंजी स्ट्रगल आहे, सो इहो जेको फेज़ आहे लाइफ जो, इनखे कीअं था ॾिसो? मां सम्झां थी इहा त हमेशह हलंदी थी रहे न पूरी ज़िंदगी। स्ट्रगल त इंसान दुनिया में जेसीं ताईं ज़िंदा आहे तेसीं ताईं हू स्ट्रगल करे। सर्वाइव करण जे लाइ स्ट्रगल ज़रूरी आहे। ऐं जितां खां मूं शुरूआति कई
असांजो जेको ॻोठु आहे ॻोठु ख़ैर मोहम्मद जे हो तालका किंगरी जो हिकिड़ो नंढिड़ो ऐं बैकवर्ड ॻोठु आहे। बेसिकली मुंहिंजो बुनियादी तौर ते उतां खां तालुक़ु आहे, उते मुंहिंजो जनमु थियो ऐं उन हिकिड़े नंढिड़े ॻोठ मां हिकिड़े बैकवर्ड एरिया मां ॿाहिरि निकिरणु वरी असां उतां पीरगोट में शिफ्ट थियासीं। तालीम जे सिलसिले में ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुंहिंजो बाबा पाण पढ़ियलु लिखियलु हुयो ऐं उनजी तमामु वॾी ख़्वाहिश हुई त उनजी औलाद पढ़े लिखे अॻियां अचण तमामु जेको आहे न ॾुखियो फेज़ आहे। ऐं असां जीअं सोसाइटी जो हिसो आहियूं, ख़ासि तौर ते असांजो जेको ॿाहिरि वारा इलाइक़ा थियनि था उते तालीमी मैदाननि में छोकिरनि खे अॻियां अचण में मुश्किलातूं ज़रूरु पेश अचनि थियूं, छाकाणि जो जेका न्याणी आहे उहो हिकिड़ो हसास रिश्तो आहे। त वालदेन थोरो डिॼंदा बि आहिनि त अॻियां माहौल खे कीअं फेस कंदी या सोसाइटी असांजी हीअं आहे। उन वालदेन जो न्याणीअ ते एतमाद करणु लाज़मी हूंदो आहे। तव्हां पंहिंजी न्याणियुनि ते जेकॾहिं एतमाद कंदो, यकीन ॼाणो तव्हांजी न्याणी कॾहिं बि तव्हांजे एतमाद खे टुटणु न ॾींदी। ऐं ख़ूबसूरती आहे यकीनन। अॼु जेकॾहिं आउं हिन स्टेज ते आहियां त उनजे पोयां मुंहिंजे फादर जो हथु आहे। बाबा खोड़ सारी मुश्किलातूं हुयूं, इवन खोड़ माण्हू हली करे ईंदा हुया त एतिरो छो था पढ़ायो या एतिरो ईअं छो आहे, बसि हाणे हेतिरी तालीम हासिलु कई अथई इहो इनफ आहे। पर बाबा चवंदो हुयो त जेसीं ताईं आउं आहियां तोखे जेको कुझु करणु आहे भले कर। ज़बरदस्त ऐं तोसां गॾु आहियां, कॾहिं बि परेशान न थी। बाबा मूंखे मुंहिंजे निकनेम सां छॾींदो, छो जो असली नालो मुंहिंजो नुसरत आहे त मुंहिंजा बाबा कॉल कंदो हुयो मिस्टर भुट्टो। मिस्टर भुट्टो तूं परेशान न थी, मां तोसां बाबा गॾु आहियां ऐं तोखे जेको बि ज़िंदगी में करिणो आहे, जेका बि तालीम हासिलु करणी आहे उहा ओतिरी तालीम हासिलु कर। पीर ॻोठ ऐं पीर ॻोठ खां पोइ निशा मां ईअं बि सम्झंदी आहियां त विल पावर जी जॾहिं पाण ॻाल्हि कंदा आहियूं न त कुझु माण्हू अहिड़ा क्रिएटिव हूंदा आहिनि कुदरत जे तरफ़ खां इन तरह क्रिएटेड उहे पर्सन थियनि था जिनमें विल पावर कुदरती हिकिड़ो थिए थो। पर ॿारनि खे जेकॾहिं बैक सपोर्ट आहे, पेरेंट्स जी सुठी सपोर्ट आहे त उन्हनि में विल पावर उतां खां बि पैदा थिए थो। नीलोफर साहिबा तव्हां खां मां पुछणु चाहींदसि, जॾहिं स्ट्रगल जी ॻाल्हि कयूं था ऐं हर ॾींहुं ज़िंदगी जो हिकिड़ी कोशिशि आहे, हिकिड़ो जज़्बो आहे, ऐं जेकॾहिं तव्हां में जज़्बो न आहे त पोइ ज़िंदगी उहा जेका आहे न स्ट्रेट लाइन में अची वेंदी आहे, उहा ज़िगज़ैग जेका हूंदी आहे उहा ई लाइफ हूंदी आहे। सो इन फेज़ खे तव्हां भला कीअं एक्सप्रेस कंदव, इन प्रोग्राम में कीअं बयानु कंदव? इंसान जे लाइ इहो तव्हां मुहावरो ॿुधो हूंदो त ॿारु पिंघे मां पधरो हूंदो आहे। नंढपण में ई इहे जज़्बा हूंदा आहिनि ऐं उहा स्ट्रॉन्ग पर्सनैलिटी जूं जेके ॿिज हूंदो आहे पोखियल हूंदो आहे। कुझु मिलंदो आहे जेनेटिकली, कुझु माहौल मां मिलंदो आहे, माउ जी गोद मां मिलंदो आहे, तरबियत मां मिलंदो आहे। उन खां पोइ इदारनि में वञे थो, पर वधीक मां इहा ई ॻाल्हि कंदसि त माउ जी गोद, पेरेंट्स, माउ ऐं पीउ, त मेन इहे कैरेक्टर्स आहिनि। ॿिया कैरेक्टर्स अचनि था जेकॾहिं उहे माइट मिट मना कंदो, हीअं कंदो हूअं कंदो त घणी तालीम न्याणियूं न कनि। पर अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी फैमिली, मां अहिड़ी फैमिली सां बिलोंग कयां थी त मुंहिंजा अबा ॾाॾा सभु पढ़ियल लिखियल, तालीम जो, इल्म जो, माना जेको इल्मी घराणो रहियो ऐं उन्हनि में न्याणी ऐं पुट में जेको आहे न को फ़र्क़ु न, इज़त में बि बराबरीअ जे हिसाब सां। त अल्हम्दुलिल्लाह अहिड़े माहौल में पलिया वधियासीं त असां में कॉन्फिडेंस उहो हो नंढपण खां वठी रहियो ऐं स्ट्रगल कई असीं समाज में जेके डिफरेंट जॾहिं माण्हू अची थो वञे प्रैक्टिकल लाइफ में, जॾहिं जॉब में अची थो वञे न त पोइ उते जेको आहे न मुखालफ़तूं बि थियनि थियूं, चैलेंजिस बि थियनि था पिया, कामयाबी जी राह में रुकावटूं बि थियनि थियूं, असांजी आइडियाज़ जी राह में रुकावटूं थी थियनि त हीअं हीअं करे वेंदो त हीअं, माना असां हिक ॿिए खे किराइण में त मशहूरु आहियूं न। त इहा ॻाल्हि जेका आहे न, इन ॻाल्हियुनि सां मां झेड़ींदी रहियसि चैलेंजिस इहे करे। पोइ बि माशाल्लाह पंहिंजो जेको मुंहिंजा इरादा हुया मज़बूत हुया, जंहिंजे करे मूं जेको करणु थिए चाहियो अल्हम्दुलिल्लाह मूं कयो। माशाल्लाह जी माशाल्लाह। ऐं वालिदिन जी सपोर्ट जी तव्हां ॻाल्हि कई आहे त यकीनन हर न्याणी जे पोयां मां सम्झां थी जेकॾहिं स्ट्रॉन्ग वालिदिन न आहिनि त पोइ उहे कंहिं बि फेज़ में किथे बि स्ट्रॉन्गली परफॉर्म नथियूं करे सघनि। भले असां उहो घर जी ॻाल्हि कयूं, मां कंहिं मीडियम जी ॻाल्हि कोन थी कयां, कंहिं इदारे जी ॻाल्हि कोन थी कयां, पर सुलक्षणियूं न्याणियूं
पंहिंजे घरनि खे बि ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां जोड़ींदियूं आहिनि, ठाहींदियूं आहिनि ऐं उनजे पोयां बि हिकिड़ो तरबियत जो अंसर ज़रूरु हूंदो आहे। एजुकेशन इज़ समथिंग एल्स, पर जेका तरबियत हूंदी आहे उहा कुझु ॿी हूंदी आहे। डिग्रीज़ त हर कंहिं वटि हूंदियूं आहिनि, पर तरबियत घटि माण्हुनि में पाण ॾिसंदा आहियूं जेका इंसान खे हक़ीक़त में उन इंसान शनासाई में वठी ईंदी आहे। सो मुंहिंजी अम्मा जेका घणी पॉज़िटिव रहंदी आहे, पर बाबा में उहा स्ट्रॉन्ग क्वालिटी आहे। काॾे वञिणो हूंदो आहे, चवंदो आहे हा ठीकु आहे, तूं वञी सघीं थी, यू कैन डू इट। त जॾहिं वालदीन खां इहो ॿुधण जे लाइ मिलंदो आहे त पोइ वरी तव्हां थोरो स्ट्रॉन्ग वधीक पंहिंजो पाण खे सम्झंदा बि आहियो। अव्हां पंहिंजे बाबा साईं जी का यादि जेका प्रोग्राम में जोड़णु चाहियो? मुंहिंजे बाबा जी यादि इहो ई, बसि असांखे बाबा जो इहो ई ख्वाबु हूंदो त अॻिते वधूं। मुंहिंजो हुयो CSS जो ख्वाबु हुयो, मूं अप्लाई बि कयो हो, पर अनफॉर्चुनेटली उन ई मंथ में मुंहिंजी शादी थी त मां उहो एग्ज़ाम न ॾेई सघियसि। त बाबा इहो ई चवंदा हुआ त भले अॻिते वधो, जेतिरी एजुकेशन तव्हांखे जंहिं मुल्क में वञो त वञो, ऐं हिते त हिते हाईएस्ट एजुकेशन, पर कयो ज़रूरु। सभिनी नियाणियुनि जे लाइ बि इहो ई चाहींदा जीअं पुट कंदा आहिनि। ऐं प्यारु ॾाढो बाबा जो पंहिंजी नियाणियुनि सां, शफ़क़त वारो, उहा शफ़क़त कॾहिं बि न विसरंदी। ऐं निशा जी हींअर कयो त मुंहिंजी अखियुनि में पाणी अची वियो पंहिंजे बाबा जी ॻाल्हि, बाबा जूं यादूं। त असांजा बाबा बि ईअं ई हूंदा हुआ, प्यार जो पेकर हूंदा हुआ। हा बिल्कुलु। ऐं सभिनी में बराबरी जेका आहे न, मुश्किल वालदेन रखंदा आहिनि, पर हुननि बराबरी रखी असीं औलाद में। जी 8 बार भेण हुआसीं। पाण त ख़ुशि नसीब आहियूं जो इहा बराबरी सरासरी पाण खे उहा मिली आहे, पर हिन समाज में जॾहिं ॾिसंदा आहियूं इहा अणबराबरियूं त यकीनन तकलीफ़ जोगियूं हूंदियूं आहिनि। अच्छा, उन खां अलावा CSS जो जेको ख्वाबु हुयो, मूं तव्हांजे इंट्रो में पढ़ियो पिए, ऐं पोइ बि हिकु शइ जॾहिं ड्रीम हूंदो आहे तव्हां उन ताईं न पहुची सघंदा आहियो, उन खां पोइ बि वरी तव्हां ख़ूबसूरत तरीक़े सां कुझु ख़ूबसूरत करण जो जेको जज़्बो हूंदो आहे, इहो बि घटि माण्हुनि में ॾिठो वेंदो आहे। मूं काफ़ी अहिड़ियूं लेडीज़ ॾिठियूं आहिनि, ख़वातीन ॾिठियूं आहिनि, मर्द हज़रात ॾिठा आहिनि जेके हिकु ड्रीम जे पोयां भॼंदा आहिनि, पर चवंदा आहिनि न त थिंक बिग एंड ग्रो रिच, त पोइ वरी उहा ॻाल्हि साम्हूं ईंदी आहे। ठीकु आहे, हिकु शइ जेकॾहिं तव्हांखे न थी मिले, पर जेको मिले थो उनखे ख़ूबसूरती सां तव्हां कीअं था अॻियां वधायो, सो इहो जज़्बो कीअं पैदा थियो? इहो जज़्बो ईअं थियो जो मुंहिंजे ॾाॾा जे तॾहिं ते मुंहिंजी हेड मिस्ट्रेस हुई आयल। पोइ छा जो स्टूडेंट, मां ॿुधायोमांव न एक्टिव स्टूडेंट हुअसि तमामु ॾाढी। पोइ उन चयो त हींअर ही थिए थो पियो, माना HSTs जो थिए थो, त नीलो तूं अची वञ टीचिंग जे मैदान में अची वञ, तो जहिड़ा ॿार अचनि त सुठो आहे ॾाढो। ताज़ो BSc कई हुई मूं, ऐं CSS जे लाइ बि अप्लाई, पर छा आहे जो बसि नसीबु इहो हुयो टीचिंग में आयसि त पोइ मां चयो त जेको अलाह जे तरफ़ां हाणे इहा शायदि हुयो जेसि ताईं की मां अॻिते ॿियो कुझु सोचां, त इन में ई पोइ उहो हूंदो आहे त पंहिंजी फील्ड जेका मिले थी त उनखे सचाई सां, सचे जज़्बे सां कजे। मुंहिंजी तालीम जेका हुई त माना सिंधी पढ़ियल न हुअसि, मां उर्दू ऐं इंग्लिश, त सिंधी मां ख़ासि तौर ते जॾहिं टीचर थियमि तॾहिं मां पाण सिखणु शुरू कई। हा, सिंधी पढ़णु या छा, कॾहिं कॾहिं कोई लफ़्ज़ अहिड़ा ॿारनि जे खे केमिस्ट्री पढ़ाईंदी हुअमि, फिज़िक्स, त अहिड़ा सिंधी लफ़्ज़ जीअं लाॻापो त लाॿाको करे पढ़ी वेंदी हुअमि मां। त इहे बि माना, पर ॿार मुंहिंजी सीरियसनेस ॾिसी या पढ़ण में टॉपिक ॾांहुं एॾो महव ॾिसी उहो खिली बि न, उनखे खिलण जी हिमत न हूंदी हुई। त इहे करे करे बहरहाल पोइ शाह जा बेत, शाह जो रिसालो ऐं सिंधी अदब खे मां ॾिठो। ऐं उन खां पोइ सिंधी अदब ते यकीनन ॻाल्हाईंदासीं, निशा सां बि ॻाल्हाईंदासीं, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढो ब्रेक आहे, ब्रेक जी तरफ़ वधूं था। नाज़रीन, हिन प्रोग्राम सां भरपूर सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो, जेको बहितरीन फॉर्मूला सां तयारु थियल पाकिस्तान में ही शॉप मौजूदु आहे, कंहिं बि शॉप तां इज़िली तव्हां वठी सघो था। ऐं गॾोगॾु गाला बिस्किट जो बि सहकार मौजूदु आहे, मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। नंढो ब्रेक आहे, वरी कंटिन्यू कयां थी अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चवां थी जो पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां भरपूर सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो, ऐं गाला बिस्किट जो सहकार मौजूदु आहे। नीलोफर साहिबा मौजूदु आहिनि, ख़ूबसूरत शख़्सियत असांजे साम्हूं मौजूदु आहे। निशा पाण ॾाढी प्यारी, ख़्यालात ॾाढा प्यारा, अंदाज़े बयां बेहद ख़ूबसूरत, ऐं हिन तरफ़ असांजा रागीब ॾाढा सुठा मौजूदु आहिनि। सो प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजे अॻियां पेश थी रहियो आहे। लाइव हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं
तव्हां लाइव ॾिसो पिया स्क्रीन ते नंबर हले पियो, तव्हांजो फ़ोन कॉल्स बि अचनि पियूं। चाहींदसि त का फ़ोन ज़रूरु प्रोग्राम में मां शामिलु करे सघां। निशा, जेकॾहिं रेडियो यानी आवाज़ जी दुनिया जी ॻाल्हि कजे थी त 15 सालनि सां वाबस्तगी हिकिड़ो सुठो टाइम आहे। रेडियो खां केतिरो सिखियो आहे ऐं फस्ट स्टेप कीअं हुयो, तॾहिं एनवायरमेंट कीअं हो, हाणे कीअं आहे, थोरो समराइज़ करे सभु असांखे ॿुधायो। रेडियो ते आउं आई आहियां 2010 में सेप्टेम्बर में मुंहिंजो ऑडिशन थियो ऐं अक्टूबर 7 ते मुंहिंजो पहिरियों सेगमेंट आनियर थियो, अखर अखर ॻाल्हिड़ी, जंहिंमें असांजा सामीन शेर लिखी मोकिलींदा ऐं उन निस्बत सां असां उन्हनि खे कलाम ॿुधाईंदा हुआसीं। त रेडियो जो जेको एटमॉस्फेयर आहे जहिड़ो कल्ह हो तहिड़ो अॼु आहे। माहौल ॾाढो बहितरीनु आहे ऐं ॿियो आउं इहो सम्झंदी आहियां त माहौल इंसान ते पाण ते डिपेंड करे थो। हिकिड़ो हूंदो आहे तव्हां पंहिंजो पाण माहौल कीअं था ठाहियो, ॿियो तव्हां पंहिंजो पाण खे उन माहौल जो हिसो कीअं था बणायो। त माहौल इंसान जे पंहिंजे हथ आहे। माहौल ॾाढो बहितरीनु आहे, एक्सपीरियंस ॾाढो बहितरीनु रहियो, 15 सालनि जो एक्सपीरियंस आहे। हाणे अक्टूबर खां मुंहिंजो 15 साल जेको आहे सो शुरू थियो। मुख़्तलिफ़ प्रोग्राम मूं रेडियो ते कया ऐं आवाज़ जे तवसुर सां असां पंहिंजे साम्हूं सां कनेक्ट हूंदा आहियूं। वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं आवाज़ जी जेका दुनिया जी कनेक्टिविटी हूंदी आहे न, उहा बि ॾाढी गहरी हूंदी आहे। का शाइरी जेकॾहिं ॿुधायो त बेहद ख़ूबसूरत रहंदो। आहे सिंधी में, उहो उनखे ॿुधायां थी ऐं इन जो उनवान आहे आ त ॿई पंहिंजी शनाख़्त ॻोल्हियूं। आ त ॿई पंहिंजी शनाख़्त ॻोल्हियूं, तूं केरु ऐं मां केरु, मिटीअ जो माण्हू तूं बि आहीं ऐं मां बि, मिटीअ जो माण्हू तूं बि आहीं ऐं मां बि, पंहिंजी रत जी सुरहाण साॻी आहे ऐं मौज भरियो मेहराण साॻियो। ज़बरदस्त। पंहिंजी रत जी सुरहाण साॻी आहे ऐं मौज भरियो मेहराण साॻियो आहे, पंहिंजी सदियुनि जी तहज़ीब बि साॻी आहे, पंहिंजी तारीख़ बि त साॻी आहे। पोइ कीअं तूं मूंखां अलॻि आहीं ऐं मां तोखां अलॻि आहियां। पंहिंजो वजूद बि साॻियो आहे, पंहिंजो सजूद बि साॻियो आहे, गेड़ूअ में यार रंगियल आहियूं, पंहिंजो देस बि साॻियो आहे, पंहिंजो वेस बि साॻियो आहे। वजूद सारो अज़ल खां ई आवाज़ी अनल हक़ में वंगियल आहे, पंहिंजी ॿोली बि साॻी आहे, पंहिंजी लोली बि साॻी आहे। पंहिंजी ॿोली बि साॻी आहे, पंहिंजी लोली बि साॻी आहे, पंहिंजी धरती बि साॻी आहे, पंहिंजी सरती बि साॻी आहे। पाण हिक ॿिए जो हिसो आहियूं, पाण हिक ॿिए जो हिसो आहियूं, मोहन जे दड़े जो किस्सो आहियूं। पाण हिक ॿिए जो हिसो आहियूं, मोहन जे दड़े जो किस्सो आहियूं, पांद पंहिंजो मंसूरी माम सां कुन फ़क़यून जे दौर खां ई ॻंढियल आहे। आ त ॿई पंहिंजी शनाख़्त ॻोल्हियूं, तूं केरु ऐं मां केरु। आओ त पंहिंजी शनाख़्त ॻोल्हियूं, तूं केरु मां केरु। ख़ूबसूरत, बेहद ख़ूबसूरत तव्हांजी पोइट्री। ऐं नीलोफर साहिबा, जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त हिन तरफ़ अॻियां वधूं। बिल्कुलु जी। सो तव्हां छा ॿुधाईंदव हाणे? हा, ज़बरदस्त ज़बरदस्त। अजरक वेड़े कुल्हनि ते ऐं सिंधी टोपी पाए, सबाजड़ा ओ सिंधी तोखे सलाम आहे, सबाजड़ा ओ सिंधी तोखे सलाम आहे। अजरक वेड़े कुल्हनि ते, अजरक वेड़े कुल्हनि ते ऐं सिंधी टोपी पाए, सबाजड़ा ओ सिंधी तोखे सलाम आहे, सबाजड़ा ओ सिंधी तोखे सलाम आहे। मेहरान में सुरहान ऐं तो साईं रब थो ॼाणे, मेहरान में सुरहान ऐं तो साईं रब थो ॼाणे। मेहरान ऐं सुरहान में तो साईं रब थो ॼाणे, मेहरान ऐं सुरहान में तो साईं रब थो ॼाणे। धरती जो आगी दो दो, धरती जो आगी दो दो,
मौला तोखे वधाए सबाजड़ा ओ सिंधी तोखे सलाम आहे सबाजड़ा ओ सिंधी तोखे सलाम आहे अजरक वेड़े कुल्हन ते अजरक वेड़े कुल्हन ते ऐं सिंधी टोपी पाए सबाजड़ा ओ सिंधी तोखे सलाम आहे सबाजड़ा ओ सिंधी तोखे सलाम आहे रखवालो थी तुराणा हिन सिंध जो सदाई 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 इन लाए तोखे जी जल वडड़ो करे निपायो सबाजड़ा ओ सिंधी तोखे सलाम आहे सबाजड़ा ओ सिंधी तोखे सलाम आहे अजरक वेड़े कुल्हन ते अजरक वेड़े कुल्हन ते ऐं सिंधी टोपी पाए सबाजड़ा ओ सिंधी तोखे सलाम आहे सबाजड़ा ओ सिंधी तोखे सलाम आहे तुझे शान में लिखे तो हे गीत वहीद चांडियो तुझे शान में लिखे तो गीत वहीद चांडियो तुझे शान में लिखे तो ही गीत वहीद चांडियो तुझे शान में लिखे तो गीत वहीद चांडियो अज़मत तुझे के प्यारा अज़मत तुझे के प्यारा सजो देह के बुधायूं सबाजड़ा ओ सिंधी तोखे सलाम आहे सबाजड़ा ओ सिंधी तोखे सलाम आहे अजरक वेड़े कुल्हन ते अजरक वेड़े कुल्हन ते ऐं सिंधी टोपी पाए सबाजड़ा ओ सिंधी तोखे सलाम आहे सबाजड़ा ओ सिंधी तोखे सलाम आहे ख़ूबसूरत ख़ूबसूरत कलाम ऐं नीलोफर साहिबा इंजॉय कयो पिया गॾो गॾु जी अच्छा धरती जूं ॻाल्हियूं वरी सरतीअ जूं ॻाल्हियूं त ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम असांजे तमामु नाज़रीन ताईं वञे पियो नीलोफर साहिबा जॾहिं तालीम जी ॻाल्हि थिए थी ऐं तव्हां एतिरो सर्व कयो आहे एतिरो सुठे तरीक़े सां तव्हां कमु करे कयो आहे ऐं अञा ताईं कयो पिया मूं ॻाल्हि कई त तालीम में जेका तरबियत आहे इन अंसर जी किथे न किथे असांखे कमी महसूसु थिए थी इन वक़्त में सो इहो भला ख़ाल कीअं पुर थी सघे थो तालीम सां गॾु तरबियत तालीम बिल्कुलु तालीम याफ़्ता माउ हूंदी त तव्हां मर्द पढ़ियो त हिकु फ़र्ज़ पढ़ियो औरत पढ़ी त उन्हनि पूरो ख़ानदान पढ़ंदो औरत पढ़ियल लिखियल ज़रूरी आहे पोइ उहा तरबियत जेका करे थी पई माउ जी गोद वधीक शुरूआती मदरसो आहे सम्झो ॿार जो त एजुकेशन ते ज़ोर ॾियणु घुरिजे असांखे तालीम ते घणे खां घणो ताकी तरबियत गाह जेका उहा सही उन खां अलावा जॾहिं ॿारु 5 सालनि जो थी या 4 सालनि जो थी इदारनि में थो वञे त ॿी तरबियत उहा आहे उन में नर्चर थो थिए ठीकु आहे हिकिड़ो त बाय नेचर इंसानु जेको हूंदो आहे बाय नर्चर जेको आहे त वधीक पॉलिश थो थिए इंसानु त जेकॾहिं पॉज़िटिव वे में उन जी तरबियत थिए थी मुस्बत अंदाज़ में सही उन जूं ॿार जूं जेके ज़रूरतियूं आहिनि उन जी शख़्सियत खे डेवलप करण जे लाइ त उहा जेका आहे न उहो वधीक इदारनि में थियूं थियनि त इदारनि खे बि अहिड़ो ई मज़बूत हुअणु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे हिकिड़ो त माउ जी हंज हूंदी आहे
घर हूंदो आहे, यकीनन उतां तरबियत थिए थी, ॿियो असांजा तालीमी इदारा आहिनि, ऐं ॿियो वरी हिकिड़ो फैक्टर इहो बि अथव, हिकिड़ो हिसो इहो बि जुड़े थो, जेका तालीमी असांजी रिलीजियस जेका एजुकेशन थिए थी उनजो बि हिकिड़ो चङो ख़ासि इंसान जे ज़हन ते उहो नक्श हिकिड़ी ॻाल्हि मां उनजे बारे में चवंदसि, छा आहे जो रिलीजियस जेका असांजी आहे त इदारनि में कमी आहे, उहा ज़ीरो, ठीकु आहे। असांजो क़ुर पाक जेको आहे न कंप्लीट कोड ऑफ लाइफ आहे, उनखे तव्हां जेकॾहिं तर्जुमे सां पढ़ंदव त उन में हर ॻाल्हि हर मामिलो समाज घर खां वठी समाज ताईं पूरे इंसान कीअं हले ऐं कहिड़ा कानून आहिनि, हर कानून ॾसियलु आहे, साइंस ॾसियलु आहे, पैदाइश ॾसियलु आहे ऐं अख़लाक़ियात ॾसियलु आहे, मतिलबु हर शइ आहे। जेकॾहिं उहा ई क़ुरानी तालीम असां तालीमी इदारनि में जेकॾहिं ॾियूं ॿारनि खे, सिर्फ़ु अरबिक पढ़ण सां छा आहे सम्झ में नथो अचे, इन करे कोई सीरियस बि नथो वठे। नमाज़ आहे 5 वक़्तु ज़रूरी आहे, असांखे इहो बि न विसारणु खपे त फ़र्ज़ु आहे, त इहो छा असीं कयूं था इहो पूराओ? अहिड़े क़िस्म जी नथी थिए तरबियत, इहा ॿार जी कोन थी थिए इदारनि में, त इहो मां चवंदसि ज़रूरु त इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो वञे त क़ुरानी तालीम तर्जुमे सां ॿारनि खे ॾिनी वञे ज़रूरु हर इदारे में। बिल्कुलु बिल्कुलु, हिकिड़ो हूंदो आहे ज़ुबानी चवण ऐं ॿियो हूंदो आहे अमल। बिल्कुलु, ॿार ॾिसंदा ई अमल आहिनि, असां हुनखे अरबिक खणी केतिरो बि पढ़ायूं पर वालिदीन जेको कंदा मुआशरे में जेको ॾिसंदा हुननि जे ज़हन में उहा शइ फीड थींदी। अच्छा, जॾहिं फिटनेस जी तव्हां ॻाल्हि कई त ॾाढा एक्टिव रहिया आहियो ऐं ॾाढी सुठियूं एक्टिविटीज़ रहियूं आहिनि, फिटनेस केतिरी ज़रूरी आहे? फिटनेस इन्हनि एक्टिविटीज़ जे लाइ या समाज में उथण वेहण जे लाइ त माण्हू खे पाण खे फिट रहणु घुरिजे, त उनजे लाइ सिहत, मां त सिहतमंद ईअं थी वई आहियां, पर बहरहाल अल्हम्दुलिल्लाह पाण खे पोइ बि उन तरीक़े सां रखंदी आहियां त हींअर बि मां जेतिरो मूंखां कमु पुॼी सघे मां पंहिंजो पाण खे, हा जेको आहे जीअं ॿारनि जे हवाले सां, तरबियत जे हवाले सां, जेके स्कूल्स जा ॿार आहिनि या असांजूं नियाणियूं आहिनि, औरतूं आहिनि, उन्हनि सां जेको कुझु बि थिए थो पियो त हॾ ॾोकी थियण जे लाइ मूव करणो थो पवे, असांखे कंहिंजी मदद करण जे लाइ मूव करणो थो पवे, त उन लाइ फिट रहणु ज़रूरी आहे, उन में ख़्यालु करणु घुरिजे पंहिंजी सिहत जो। हा बिल्कुलु बिल्कुलु, छो त मां इन जे लाइ इहो सुवालु पुछियो छाकाणि त अव्हां पंहिंजी ज़ुबानी इक़रार कयो त अव्हां ॾाढा एक्टिव रहिया आहियो, त उहे शयूं जेको आहे न पूरो जो पूरो तव्हांजी लाइफ ते उन्हनि जो हिकिड़ो इम्पैक्ट ज़रूरु आहे, तॾहिं ई तव्हां मुख़्तलिफ़ कम सुठे तरीक़े सां करे सघो था एनर्जेटिक थी करे, न त जेको आहे सो ख़वातीन जे लाइ ओवरऑल ख़वातीन जे लाइ मां सम्झां थी ॾाढो ॾुखियो हूंदो आहे घर खे संभालणु, ॿाहिरि जूं एक्टिविटीज़, पर ख़ैर मां उहे बि औरतूं ॾिसंदी आहियां जेको ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां घर खे बि हलाइनि पियूं, जॉब बि ॾिसनि पियूं, पंहिंजा ॿार जेको आहे उन ते तवजा ॾिनी, भले ट्यूशन ते जे हवाले न करे छॾियो टीचर, पाण हुननि खे जेको आहे न बेसिक जेका जॾहिं एजुकेशन हुई। जी नीलोफर साहिबा, वधीक ॻाल्हि ॿोल जे हिन सिलसिले खे जारी रखूं था, पर हिन प्रोग्राम जो लास्ट ब्रेक आहे, ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदसि। हिन प्रोग्राम में भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो, जेको बहितरीनु फॉर्मूला सां तयारु थियल साबुण आहे, ऐं गाला बिस्किट जो भरपूर साथ मौजूदु आहे, मुंहिंजे देश जो बिस्किट गाला। नंढिड़ो ब्रेक आहे, जल्दी सां कंटिन्यू कयां थी तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, ऐं नंढो ब्रेक हुयो, वापसि अची चुका आहियूं प्रोग्राम जी तरफ़। सो हिन सिलसिले खे अॻियां वधायूं था, पर हिन प्रोग्राम सां भरपूर सहकार गॉट मिल्क साबुण जो आहे, जंहिंमें प्योर इंग्रीडियंट्स मौजूदु आहिनि, ऐं गॾोगॾु गाला बिस्किट जो बि नाज़रीन सहकार मौजूदु आहे। हिननि जे सहकार सां असां प्रोग्राम खे हिन वक़्तु अॻियां वधाए रहिया आहियूं। ॾाढा ख़ूबसूरत मां ऑलरेडी चई चुकी आहियां, बल्कि आऊं बार बार इहो चवां पई त ॾिसो हर इंसान जी जेका आहे न पंहिंजी हिकिड़ी इंडिविजुअलिटी आहे, हर कंहिंजी हिकिड़ी पंहिंजी वर्थ आहे, हर कंहिंजी हिकिड़ी पंहिंजी वैल्यू आहे, हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो एक्सपीरियंस आहे। सो एक्सपीरियंस ॿुधण बि मूंखे सुठो लॻंदो आहे। नीलोफर साहिबा, जॾहिं असां सिंध जी ॻाल्हि कयूं था, असां स्ट्रगल जी ॻाल्हि कयूं था, महिनत जी ॻाल्हि कयूं था, हर इंसान जी हिकिड़ी पंहिंजी ज़िंदगी आहे, पर मां सम्झां थी त ॻोठनि जी जेका ज़िंदगी आहे उहा ॾिसण में ॾाढी असांखे ख़ूबसूरत लॻंदी आहे। हक़ीक़त में उहा लाइफ निशा ॾाढी ख़ूबसूरत पिणु हूंदी आहे। पोइ जेके हारियाणियूं आहिनि, जेके उतां जूं औरतूं आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो वरी पंहिंजो रोल थिए थो। मां चवां थी त सिंध खे हक़ीक़त में रिप्रेज़ेंट करण वारियूं उहे आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी खे कीअं था ॾिसो? उन्हनि जी ॾिसो न, असांजी सिंध त उहे ज़राअत जो सूबो आहे, घणे क़दुरु ज़राअत ते ई हिन जो इनहिसार आहे,
त हारियाणी जेके असांजे ॻोठनि जूं आहिनि त उन्हनि ते त वधीक ज़िमेदारियूं आहिनि। उहे पंहिंजे घरनि खे संभालीनि थियूं, ॿारनि खे संभालीनि थियूं ऐं वरी पोखी जेका थिए थी त उन में तव्हां ॾिसंदव त औरतूं ई औरतूं हूंदियूं आहिनि। वोणनि जी पोख हुजे, सारियुनि जी हुजे, कणिक जी हुजे, त उहे सॼो ॾींहुं महिनत कनि थियूं। सुबुह जो सवेरे पंहिंजे ॿारनि खे खाधो वाधो पचाए ॾेई करे ऐं पोइ ज़ाहिर आहे ऑब्ज़र्वेशन मुशाहिदो त आहे न, असां पंहिंजे चौधारी ॾिसूं था पिया, उन्हनि खे त ख़बरूं आहिनि त कहिड़े नमूने सां हू पंहिंजो उते बि फसलनि ते बि जेको कमु कनि थियूं, लाबारा था थियनि, रोंबा था थियनि, त उन्हनि में भरपूर हुननि जो जेको कमु हूंदो आहे, वर्क हूंदो आहे ऐं शाम ताईं उते हूंदियूं आहिनि। वरी शाम जो वॾी महिनती औरत आहे असांजी ॻोठ जी ऐं पंहिंजे बचनि खे बि वरी पालनि थियूं पियूं। हा बिल्कुलु बिल्कुलु। निशा, मां अव्हां ॾे जॾहिं नज़र कयां थी त उहो शाइरी वारो पस मंज़र बि मुंहिंजे साम्हूं अचे थो ऐं असांजे सुठनि शाइरनि उन हारियाणी खे, हारीअ खे कोन विसारियो आहे। शेख हयास ॾिसूं असां, उन खां अलावा बि खोड़ ख़ूबसूरत शाइर जिन जे नसर में, जिन जे नज़मनि में सिंध जो उहो जेको आहे न पाछो ज़रूरु मौजूदु आहे। हसन दर्स बि त चयो आहे न त सारी सिंध पीढ़ी जो पाछो। सो इन पासे जॾहिं नज़र पवे थी निशा जी, त निशा इन्हनि छो त तव्हांजी वाबस्तगी बि त ॻोठ सां रही आहे न ऐं असांजूं जड़ूं उहे ई आहिनि। सो निशा, कीअं ॾिठो आहे बहिराड़ी जी औरत खे? बहिराड़ीअ जी औरत आउं सम्झां थी बनिस्बत शहरी औरत जे वधीक पुरएतमाद, वधीक एक्टिव ऐं हर कम में उनजी इन्वॉल्वमेंट, उहो ॿनी ॿारे जो कमु हुजे, घर खे संभालणु हुजे, यानी हिकु जेका औरत ॻोठाणी औरत थिए थी उहा घर खे बि संभाले थी, साॻे वक़्तु उहा ॿनी ॿारे जो कमु बि करे थी, उहो पंहिंजे ॿारनि जी तरबियत ते बि ध्यानु ॾिए थी, घर भातियुनि जो बि ख़्यालु रखे थी ऐं जेकॾहिं उनखे उन्हनि सभिनी कमनि मां थोरी घणी वांकाई मिले थी त उहा हथ जो पूरियो बि करे थी न। ऐं सम्झंदी आहियां त उहे हथ जेके कुझु बि करे सघण जी ताक़त रखनि था, उहे हथ सोन सरीखा हथ आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे टोपे ॾियण जो हुनर अचे थो त पोइ उहे हथ तमामु घणा सोना आहिनि। असांजो जेके ॻोठाणियूं औरतूं आहिनि उहे सुई जो भर्थ खां सवाइ रिलियूं ठाहिण या जेके हथ जा वञणा हूंदा आहिनि, पिंडियूं हूंदियूं आहिनि, उहे ठाहिण, उन्हनि खे बि उहा टाइम ॾिए थी। त जेका शहर जी बनिस्बत ॻोठाणी औरत आहे उहा वधीक एक्टिव आहे, वधीक पंहिंजे कमकार में मल्टीटास्क खे उहो वेलकम थी करे। बिल्कुलु असां जेको आहे सो लिमिटेड वर्क करियूं था ऐं लिमिटेड वर्क खां पोइ वरी जेका असांजी टायर्डनेस हूंदी आहे उहा डबल हूंदी आहे। सो हुनर आहे न उन्हनि वटि। बिल्कुलु हाणे असांखे असां हीउ कमु कयोसीं, हाणे असांखे रेस्ट नीलोफर साहिबा, कमल साहिबा, मां ईअं बि सम्झंदी आहियां त जेका क्रिएटिविटी हूंदी आहे न उहा बि थकु लाहींदी आहे। जॾहिं तव्हां वटि पंहिंजी क्रिएटिविटी आहे त उहा शइ थकु तव्हांजो ज़रूरु लाहे थी। तंहिंजे करे बि शायदि जेके आहिनि वधीक एनर्जेटिक ऐं ॾाढियूं ख़ूबसूरत वधीक हूंदियूं आहिनि शहर जी औरत जे निस्बत। अच्छा, टाइम बिल्कुलु असां वटि कोन आहे। पंहिंजे प्रोग्राम जे इख़्तिताम ते असां पहुची रहिया आहियूं। नीलोफर साहिबा, लास्ट में तव्हांजो मैसेज वठंदमि सुबुह मेहरान जे लाइ, तमामु असांजे ॾिसंदड़नि जे लाइ, ऐं सुबुह मेहरान कीअं लॻो इहो ॿुधणु चाहींदमि। सुबुह मेहरान तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं इल्मी अदबी शख़्सियतूं ईंदियूं थियूं रहनि हिते, मां ॾिसंदी आहियां ऐं माशाल्लाह हिन चैनल जे प्लेटफॉर्म ते जे थ्रू जेको आहे सिंध खे ॾाढो सुठो पैगाम मिलंदा था रहनि, पॉज़िटिविटी वधे थी पई ऐं ख़ुशी थींदी आहे। ऐं मुंहिंजो पैगाम इहो आहे नौजवाननि खे त महिनत कयो, स्किल डेवलपमेंट जा जेकी कोर्सिस आहिनि उहे कयो, टेक्निकल एजुकेशन आहे उन में अचो ऐं सिर्फ़ु इंजीनियर ऐं डॉक्टर थियणु जेको आहे त उहो ज़रूरी न आहे। हाणे अॼु खां 50 साल इहो हूंदो हो त डॉक्टर थिए, इंजीनियर थिए हर घर मां, पर अॼुकल्ह जेको आहे AI जो दौरु आहे, मसनूई इंटेलिजेंस जेका आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, ऑटोकेड जो दौरु आहे। नक्शा ठाहियो, तव्हां डिप्लोमास वठो, नक्शा ठाहियो ऐं हर फर्म में तव्हांखे जेको आहे नौकिरी मिली वेंदी, हर मुल्क में नौकिरी मिली वेंदी। त अचो हुनरी तालीम ॾांहुं, टेक्निकल तालीम ॾांहुं। मुंहिंजो मैसेज इहो आहे, ॿधी रखो पाण में, सुठायूं जेके आहिनि समाज में उन सभु सुठाइनि खे पाण में पंहिंजी शख़्सियत में धारियो ऐं मुखालफ़तुनि खां परे रहो। बहितरीनु बहितरीनु, ॾाढो सुठो मैसेज तव्हांजो। छो त मां सम्झां थी बेसिक एजुकेशन ई इहा आहे, रिफ्लेक्शन ई तव्हांजी इहा आहे। ऐं बेहदि थोराए थी आहियां, तव्हां आयो, तव्हां तव्हांजी प्रेज़ेंस असांजे प्रोग्राम खे बेहदि ख़ूबसूरत बणायो। नीलोफर साहिबा ऐं निशा कंवल, यस, तव्हां खां बि मैसेज वठंदासीं कुझु कॉमेंट्स प्रोग्राम जे लाइ।
प्रोग्राम ताहिरा ॾाढो सुठो आहे, तव्हांजी होस्टिंग तमामु बहितरीनु आहे Thank you ऐं so हीउ much. हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जेको सिंध जे न्याणीअ खे अॻियां आणण में मुस्बत किरदारु अदा करे रहियो आहे। ऐं जेसि ताईं मूंखे ख़बर आहे त हिन प्रोग्राम में ख़वातीन जी जेका शिरकत आहे उहा वधीक रही आहे ऐं ख़वातीन ई हिन प्रोग्राम जी होस्ट आहे। बाक़ी जेकॾहिं नौजवाननि जी या समाज खे पैगाम ॾियण जी ॻाल्हि आहे त मुख़्तसिर लफ़्ज़ आहिनि, ख़ुशि रहो ऐं ॿियनि खे ख़ुशि रखो, जियो ऐं जीअण जो। बाक़ी जेकॾहिं तव्हां में हिमत आहे, तव्हां में हौसलो आहे, तव्हां पंहिंजी हिमतुनि खे, पंहिंजे हौसलनि खे कॾहिं बि पुस्त थियणु न ॾियो, पंहिंजे इरादे जी मज़बूती रखो। अज़ाइम जेके अव्हां जा आहिनि उहे पुख़्ता हुजणु खपनि। मंज़िल यकीन ॼाणो हिकु ॾींहुं ज़रूरु अव्हांजे क़दमनि खे छुहंदी। महिनत जो जज़्बो घटिजणु न खपे। ज़िंदगी आहे, शिकस्तूं बि ज़िंदगीअ जो ई हिसो आहिनि, लाह चाढ़ा बि ज़िंदगीअ जो हिसो आहिनि। कॾहिं लहवारो त कॾहिं ओभारो। सो कॾहिं इंसानु भरीअ में हूंदो आहे त कॾहिं भाकुर में हूंदो आहे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ठीकु। हिमतूं न आहिनि हर अहिड़ियूं, मुस्बत सोच रखणी आहे ऐं साबित क़दम रहणो आहे। अव्हां जेकॾहिं काई बि मंज़िल माणणु चाहियो था, अचीवमेंट करणु चाहियो था, हासिलु करणु चाहियो था, त साबित क़दम ज़रूरु रहो ऐं पंहिंजे हौसलनि खे बुलंद रखो। बहितरीनु, ॾाढो ख़ूबसूरत मैसेज, ॾाढो ख़ूबसूरत मैसेज। ऐं मूं सच पुछो त एक्सपेक्ट कोन कयो त प्रोग्राम मुंहिंजो इन तरह एतिरो ख़ूबसूरत असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुचंदो, पर तव्हांजो मैसेज ॿुधी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। औरत में इहो जज़्बो नीलोफर साहिबा हुअणु खपे त हुनजा हौसला कॾहिं पस्त न थियनि। बेहदि थोराइती आहियां निशा कंवल, तव्हांजी प्रेज़ेंस बि असांजे प्रोग्राम जे लाइ ॾाढी वैल्यूएबल रही। ॾाढो ख़ूबसूरत असांजो प्रोग्राम तमामु नाज़रीन ताईं पहुतो आहे। ऐं यस जी शर्मीर अली सरगाणी साहिबु ऐं तव्हांजी टीम ॾाढो सुठो निभायो, तमामु सुठो लॻो। जॾहिं बि ईंदा आहियो बेहदि ख़ूबसूरत असांजो प्रोग्राम असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुचंदो आहे, मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं वेंदे वेंदे तव्हां खां असां कलाम ज़रूरु ॿुधंदासीं। नाज़रीन, पहिरीं अव्हां खां मोकिलायां प्रोग्राम में वक़्त जूं घड़ियूं मूंखे बिल्कुलु बि इजाज़त कोन थियूं ॾियनि। मूंखे मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआनि में भरपूर रखंदो यादि। हिन पूरे प्रोग्राम सां सहकार रहियो स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो, जेको प्योर इंग्रीडियंट्स सां ठहियलु साबुण आहे, ऐं गॾोगॾु भरपूर सहकार मौजूदु रहियो हिन पूरे प्रोग्राम सां। गाला बिस्किट जो, मुंहिंजे देश जो बिस्किट गाला, पंहिंजी दुआनि में भरपूर रखिजो यादि। अला निगहबान। ऐं वेंदे वेंदे तव्हांजे लाइ कलाम तोहफ़े तौरु छॾींदा वेंदासीं। ऐं आवाज़ ख़ूबसूरत आवाज़ हूंदो शामिर अली सरगाणी ऐं उन्हनि जी टीम जी परफॉर्मेंस हूंदी। यस प्लीज़। लतीफ़ सरकार जो वाई ॿुधाईंदा। अलगू सदायती सबका, सदायती सबका पर भुख न बासे का। जेड़ी तेड़ी जी हिते जुबश नागे जा, हो मूसा हले सा जिका जी मिठो जी न करे मिया। ओ नया खान खटाणी बोली मुझी, ओ नया खान खटाणी बोली मुझी, ओ बोली मुझी सही बोली मुझी बाबुड़ियाणी अला। ओ नया कान खटाणी बोली मुझी, ओ नया कान खटाणी बोली मुझी, ओ बोली मुझी बाबुड़ियाणी अला। ओ बोली मुझी बाबुड़ियाणी अला। ओ नया कान खटाणी बोली मुझी, ओ नया कान खटाणी दा बोली मुझी। नंढड़े लाको वो दुख ॾिठा से अलगू ओछल पौधी बाज करीम जी।
दुखन सुखन पाण में, दुखन सुखन पाण में कयो गुज़ारो गॾु। न की गिनन हलीमत कई, न की हुनन वरायुम हॾ, न की गिनन हलीमत कई, न की हुनन वरायुम हॾ। जॾहिं सुखन कयुम सॾ, तॾहिं सूर अची संगती थिया मिया। नंढड़े ॾा को वो दुख ॾिठासे, नंढड़े ॾा को दुख ॾिठा, ओ दुखन में जिंद साईं सूरन में जिंद सामणी अला। ओ नया कान कटाणी बोली मुझी, ओ नया कान कटाणी दा बोली मुझी। लुढ़ती आयस वो लरन विच में अलगू, वो अला ओ चल पौधई बाज करीम जी। चंड चवाए सच जे मठिया मूर न भाई, चंड चवाए सच जे मठिया मोर न भाई। कदं उभरी थोरड़ो, कदं उभरी थोरड़ो, कदं उभरी पियो गच। सैयद लाल लतीफ़ चवे जे मुंह में बरई मच, तब मट न कयां मिठड़े महबूब जो। लुढ़ंदी आ यस वो लरन विच में, वो पतोड़ माता साईं पतोड़ माता पानी अला। ओ नया कान कटाणी बोली मुझी, ओ नया कान कटाणी दा बोली मुझी। अलगू वो अला ओ चल पौधी बाज करीम जी। अदियों शाग लतीफ़ चवे, बिट जो घोट लतीफ़ चवे। मूसा सैयद थी दुमा, मूसा मुर्शिद थी दुमा साणी अला। ओ नया कान कटाणी बोली मुझी, हो खिलणा माण्हू गालत कर। हो गोढ़ा केर दई हो थई, कमल जड़ी कोमल दिल ते गुलन जड़ी नाजुक दिल ते टाडा केर रखी। हो थई गए खिलणा माण्हू गालत कर। हो गोढ़ा केर दई हो थई, कमल जड़ी कोमल दिल ते गुलन जड़ी नाजुक दिल ते टाडा केर रखी। हो थई गए खिलणा माण्हू गालत कर।